पीज़ादो मेलो जंहिंमें असां बलड़े जी में मौजूदु आहियूं ऐं अॼु असां हिन सेशन में जेके असांजा मनाइता महिमान मौजूदु आहिनि ॻाल्हाइण लाइ उन्हनि खां ॿ किताब आहिनि। हिकिड़ो किताबु आहे ॾुखनि पुठियां सुख जंहिंजो लेखक आहे ज़ैद पीरज़ादो, उनजो सफ़रनामो आहे, उन ते असां ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो किताबु आहे यादुनि जूं परछायूं ऐं सतार साहब जो किताबु, उन ते असां कमेंट वठंदासीं। सो सभ खां पहिरियों मां चाहींदुसि त हिन किताब जो जेको लेखक आहे ॾुखनि पुठियां सुख किताब बि मौजूदु आहे ऐं उनजो लेखक मौजूदु आहे, त असां उनजो बाज़ाब्ता तौर ते महूरत कयूं, हिकिड़ो फ़ोटो कढाईंदासीं। जेकॾहिं थोरी देरि खां पोइ असां हिन जी महूरत बि कंदासीं। भाऊ ज़ैद खे चवंदासीं त कुझु कापियूं घुराए वठे त बाज़ाब्ता तौर ते महूरत बि कयूं हिन किताब जो। त सभ खां पहिरियों मां गुज़ारिश कंदुसि हिन किताब जे लेखक, छो त असां जॾहिं अनवर पीज़ादे साहिब ते हाणे SLF में सेशन कयोसीं त उते मां इहा ॻाल्हि कई हुई त अनवर पीज़ादे साहिब जा जेके सुञाणप जा मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उन्हनि शोबनि मां संदुसि फर्ज़ंद बि अलॻि अलॻि शोबनि खे जहिड़ो उन्हनि अलॻि अलॻि उहे मोर्चा संभालिया आहिनि। अमर पीरज़ादो जेको सिंध जो नाले वारो जदीद जेके असांजा सिंधी ॿोलीअ जा शाइर आहिनि उन्हनि में हिकिड़ो ज़बरदस्त नालो आहे जेको अनवर पीरज़ादे साहिब जे शाइरी वारे हवाले खे कैरी करे थो। ऐं उनखां अलावा हिकिड़े मुहक़िक़ वारो, हिकिड़े साइंटिस्ट वारो जेको हवालो आहे उहो डॉक्टर ज़ैद पीरज़ादो हिन वक़्तु पाण प्रोफेसर आहे कराची यूनिवर्सिटी में, त उहो उनखे कैरी करे थो। ऐं भाऊ ज़रार वटि उनजा 2 हवाला आहिनि, हिकिड़ो सहाफ़त वारो ऐं ॿियो आर्कियोलॉजी वारो। त मां चाहींदुसि त हीउ जेको सफ़रनामो आहे ॾुखनि पुठियां सुख, इन सफ़रनामे जे हवाले सां तव्हां जेको विया हिन में जेके मजमू जिन माण्हुनि इहो किताबु न पढ़ियो आहे त चाहींदासीं त तव्हांजो हिकिड़ो ब्रीफ कमेंट अचे हिन हवाले सां त तव्हां इहो सफ़रनामो कीअं लिखियो आहे, हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं अहम ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे नौजवान खे ख़ासि तौर ते पढ़ण खां पोइ उत्साह ॾींदियूं। महिरबानी रिज़वान गुल। हिन में मां पंहिंजे पारां में इहे सभु तफ़सील ॾिना आहिनि त मां 2005 में ऑस्ट्रिया जे शहर वियाना में PhD करण लाइ वियो हुउसि ऐं 4 सालनि खां पोइ 2009 में PhD करे वापसि आयुसि। तॾहिं मां सोचियो हो त हिनखे उहो सफ़रनामो मां लिखंदुसि। कुझु हिन में जेके आर्टिकल्स आहिनि या जेके मज़मून आहिनि मां तॾहिं लिखिया बि हुया। मूं सोचियो हुयो त अख़बार में इहो सफ़रनामो मां लिखंदुसि, पर उन खां पोइ अहिड़ो को मूंखे जो चांस न मिलियो त मां लिखी न सघियुसि। पर जॾहिं बि मां वेहंदो हुउसि कचहरीअ में कंहिं सां ॻाल्हियूं कंदो हुउसि त ऑस्ट्रिया जा एग्ज़ाम्पल्स, उतां जा मिसाल, उतां जूं ॻाल्हियूं, उतां जा मुशाहिदा मुंहिंजे ज़हन में ईंदा ऐं मुंहिंजे कचहरियुनि जा हिसो थींदा, त मूं सोचियो इहे अहवाल सभिनी सां छो न शेयर कजनि। त हिन में मां इंतिहाई मुख़्तसर अंदाज़ में जेके उन माशरे जूं अहम काराइतियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां सम्झो त हितां जे माण्हुनि खे असां शेयर करणु तमामु ज़रूरी आहिनि, उहे मां हिन में पिन पॉइंट कयूं आहिनि। वॾी महिरबानी ज़ैद साहिबु। मां हीउ तव्हांजो सफ़रनामो तव्हां सां मां ज़िक्र बि कयो हुयो त पढ़णु शुरू कयो, मुकमिल न कयो आहे। कुझु थोरो जेतिरो मां पढ़ियो त उन में तव्हांजे हिन सफ़रनामे जी ख़ुशूसियत मूंखे इहा नज़र आई त उन में घणी का कूड़ी अदबी ॿोली जेका आहे तव्हां इस्तेमालु करण जी हरूभरू कोशिशि न कई आहे, कि वॾा गोरा लफ़्ज़ टुंबण जी कोशिशि कोन कई आहे। आम फहम ॿोली हिकु त तव्हां इस्तेमालु कई आहे। ऐं मां सम्झां थो जेको सफ़रनामो पढ़ंदड़ माण्हू आहे, आम माण्हू बि सफ़रनामा पढ़े थो। हिकिड़ा माण्हू मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स सां दिलचस्पी रखंदड़ आहिनि, पर सफ़रनामो सभिनी जे दिलचस्पी जो बाहिस थिए थो। त तव्हां हिन में ॿोली जेका इस्तेमालु कई आहे उहा ॾाढी सादी ऐं सलूनी इस्तेमालु कई आहे। मां डॉक्टर अतुल सूरे साहिब जन खां ज़रूरु पुछणु चाहींदुसि हिन सफ़रनामे जे ख़ासि तौर ते ॿोली जे हवाले सां, डिक्शन जे हवाले सां, ऐं मजमूई तौर ते मां चाहींदुसि त हू राय ॾियनि त ॾुखनि पुठियां सुख जेको सफ़रनामो आहे इहो माण्हुनि खे छो पढ़णु खपे। महिरबानी। असल में हीउ जेको सफ़रनामो आहे इन में ॼण त अनवर पीरज़ादे जा ख़्वाब हिन में आहिनि। छा त जेके अनवर पीरज़ादे ख़्वाब ॾिठा उनजी ख़्वाहिश हुई ऐं हिन जे घर वारनि जी बि ख़्वाहिश हुई त असांजो छोकिरो डॉक्टर थिए या कीअं, छो त साईं जो सोट या साईं चाचो जेके उहे डॉक्टर हुआ, उनजा फर्ज़ंद बि वरी उहे डॉक्टर थिया, त ऑटोमेटिकली उत्साह पैदा थींदो आहे
हिकिड़े शहर में हिकिड़ी ॻोठ में जॾहिं माण्हू ॿार पढ़ंदा आहिनि वधंदा आहिनि त उन्हनि जा हिकिड़ा ख़्वाब हूंदा आहिनि आदर्श हूंदा आहिनि त असां वॾा थी करे हीअं थींदासीं त हिकिड़ी इहा जेका अनवर पिज़ादी जी महिनत हुई जेका इल्म जी रोशनी हिन ॿलड़ जी में हुन जेका ॾिनी उन मां ई पंहिंजे घर में जेका पहिरियों रोशनी उहा ॿाहिरि निकिती हिन में ज़रार ज़ुबैर ज़ैद जा अमर इहे उनजो हिसो हुया ऐं ही सफ़रनामो ऐं ज़ैद जी जेका स्ट्रगल आहे उहा हिकिड़ी उन जी कहाणी आहे ऐं हीउ सफ़रनामो इन करे बि अहम आहे त हीअ आम जनरली असांखे ॾाढो मालूमात ॾिए थो यूरोप जी ज़िंदगी कीअं आहे छाकाणि त हिन दोस्त यूरोप खे वरी पंहिंजे हिन देश सां बि कंपेरेटिव स्टडी कई आहे हिते पंहिंजो देश कीअं आहे उन में कीअं हालतूं आहिनि असां कीअं हुते आज़ादी सां रही सघूं था या हुतां जी जेका मशीनी ज़िंदगी आहे उन सां भेट कई आहे त हुते जेका लाइफ आहे ॾाढी तेज़ आहे ऐं हर माण्हू डुके थो महिनत करे थो जेकॾहिं हिकिड़े घर में 4 भाती हुते यूरोप में आहिनि त उहे 4 महिनत था कनि तॾहिं वञी उन्हनि जो घर हले थो पियो या इवन उनजे जेके रहणी करणी आहे उनजे लिखिया अथई खाधा पीता जे उहे खाधा पीता असांखे नथा वणनि छाकाणि त हू मिर्च मसालनि खां ख़ाली ऐं बेसवाद क़िस्म जा चए इहो बि लिखियो अथई त मेवा बि उन्हनि जा मिठा कोन हूंदा त अंब बि जेको उतां जो यूरोप में खाऊं था उहो एतिरो मिठो न आहे जेको पंहिंजे सिंध जो अंब आहे या ॿिया मेवा जेके खाऊं था त उहे बि कोन्हनि के या उन्हनि जी जेका रहणी करणी आहे त हिकिड़ो ऑस्ट्रेलिया जेको वॾो माना मुल्क हुते आबादी घणी पोइ जायूं सोढ़ियूं घर सोढ़ा कमरा नंढा ऐं ख़ासि तौर ते वाशरूम जो ज़िक्र कयो अथई एतिरा सोढ़ा वाशरूम जो माण्हू हुन में बीठो जेके किरी पए त किरंदो कोन जेकर तिरकी बि वञे त वाशरूम में हेठि किरंदो कोन बीठो हूंदो माना हा एतिरा माना एतिरा सोढ़ा हुनजी लाइफ स्टाइल हुते कीअं ई हिकिड़ी आम रीडर खे बि हीअ सफ़रनामो अट्रैक्ट करे थो त हुन में हिकिड़ी दिलचस्पी जा मवाद आहे त हिते यूरोप में कीअं ज़िंदगी आहे पर अकेडमिकली बि हीअ तमामु ज़बरदस्त आहे जेके नौजवान जेके ख़्वाब लहनि था त ॿाहिरि वञण लाइ उनखे छा करणु खपे ऐं स्कॉलरशिप जेका आहे कीअं हासिलु कजे थी भई हुन लाइ केतिरी तयारी करणु खपे ऐं उहे कीअं उहे माना हिन दोस्त वरी महिनत कई छाकाणि त हिन जो हिकिड़ी सोच हुई त मां इहो टारगेट हासिलु कयां ऐं जॾहिं इंटरव्यू लाइ वञे थो हायर एजुकेशन कमीशन में त हू उन्हनि खां माना उतां जो ऑस्ट्रेलिया जो माण्हू बि जेको उन में टीम में शामिलु आहे जेको उनखां सवाल करे थो पियो त सभ खां पहिरीं जेको उते तमामु घणा जेके स्टूडेंट्स जेके अचनि था स्कॉलरशिप जिन लाइ जिन अप्लाई कयो आहे उन्हनि में अक्सरियत अहिड़नि नौजवाननि जी हुई त जिन जी अॻु में का रिसर्च कान्हे का जॾहिं हू उन्हनि खां सवाल कनि था जॾहिं तव्हां अचो था ऑस्ट्रेलिया वञो था MPhil या PhD करण लाइ अॻु में रिसर्च जी फील्ड सां अवां जो केतिरो त लाॻापो आहे या इन फील्ड में अॻु में तव्हांजो केतिरो कमु थियल आहे त उन्हनि काफ़ी अक्सरियत नौजवान अहिड़ी आहे जेके उन रिसर्च में इन्वॉल्व कोन्हनि ऐं जॾहिं उहे साॻियो सुवाल जॾहिं ज़ैद खां उहो कनि था त ज़ैद उन्हनि खे पंहिंजी MPhil वारे थीसिस ॾेखारे थो ऐं उनखां पोइ वरी जेको पेपर जेको आहे प्रोपोज़ल्स जेके ठहियल आहिनि त असुल ईअं थींदो आहे त माण्हू हिकिड़ो प्रोपोज़ल ठाहींदा आहिनि पर ज़ैद चढ़ण त कई माना उहो 2 प्रोपोज़ल ठाहे खणी हिकिड़ो हुनजो समुंड ते हुयो हुते त ऑस्ट्रेलिया में समुंड त आहे ई कोन जो तव्हां इहो प्रोपोज़ल क़बूल करे उन खां पोइ ॿियो प्रोपोज़ल ॾिए थो त इहा बि हिकिड़ी नौजवाननि खे हिकिड़ी ॼाण मिले थी त जॾहिं तव्हां इंटरव्यू लाइ वञो था तयारी कयो ऐं हिकिड़ो प्रोपोज़ल न हुजे उन बदिरां 3-4 प्रोपोज़ल ठाहे वञो हिकिड़ो क़बूल न पए त ॿियो तव्हांजो क़बूल थी वञे त उहा हुन में एॾी वॾी महिनत आई ऐं ज़ैद खे ख़बर हुई त अनवर जो ख़्वाबु हुयो इहो त मुंहिंजो पुटु हिकिड़ो डॉक्टर थिए ऐं हू किथे ऐं हुन में इहे कैफ़ियतूं बयान बि थियल आहिनि माना हिकिड़ी ज़ाती ज़िंदगी ऐं हिकिड़ी इमोशनल शयूं बि आहिनि हिन में ॾाढी ॾुख मां त किथे पढ़ी वठी पाण ॾुख थिए पियो ऐं अखियूं भरिजी अचनि पियूं ख़ासि तौर ते जेका अमड़ जो लाॾाणो आहे उहो ॾाढो ट्रेजिक आहे त माना हिकु हफ़्ते खां पोइ जॾहिं हू ऑस्ट्रेलिया ज़ैद पहुची थो वञे त हेॾो अमड़ जो माना लाॾाणो इहो हिकिड़ी इहा जेका वॾी ट्रेजिडी आहे लाइफ में हिकु ज़िंदगी में कॾहिं कॾहिं अहिड़ा मोड़ अचनि था जेके इंसान खे बाक़ाइदे टोड़े छॾनि था पर इंसान आहे वरी उहो उन्हनि ॾुखनि खे बर्दाश्त करे थो वञे वरी जदोजहद जारी थो रखे पियो मिर्ज़ा कलीद बेग जो मूं पढ़ियो त उहो जॾहिं होॾे वियो BA करणु मुंबई में त पोइ उते वरी हुनजी माउ वञी गुज़ारे थी वञी त उहो जेको BA जो इम्तिहान हुनजो BA पार्ट 1 हुन क्लियर कई फाइनल न ॾेई सघियो मोटी आयो वापसि चई हाणे अहिड़ी तइलीम में कहिड़ो फ़ाइदो माना अमड़ जे करे मां उहो पंहिंजी तइलीम छॾे थो अचे
त ज़ेद जी बि अहिड़ी कैफ़ियत हुई। वरी जॾहिं अमर पीज़ादो अनवर पीज़ादो साईं वरी हॉस्पिटल में अचे थो, एडमिट थिए थो, त उते जेका वालिद जी ख़िदमत करे थो ज़ेद, उते मोटी अचे थो मोकल वठी, त हुनजी बि अजीब कैफ़ियत आहे। त उन वटि हू जेके माउ ऐं पीउ जी मोहबत ऐं पीउ सां एॾो प्यारु, ऐं हू हीउ चाहे थो त माना पंहिंजी अटैचमेंट हिन पीउ सां रहे, बाक़ी इहे डिग्रियूं विग्रियूं एतिरी अहमियत नथियूं रखनि। उन्हनि कैफ़ियतनि में जॾहिं माण्हू सोचे थो त पोइ इहे डिग्रियूं बि हिन मामूली शयूं लॻनि थियूं, पोइ हीउ चाहे थो त मां वापसि न वञा PhD करणु, ऐं हू लिखी बि ॾिए थो हायर एजुकेशन कमीशन खे दरख़्वास्त त मां PhD करणु नथो वञा। त हू चवनि था बाबा हीउ तव्हां ते एॾो ख़र्चु थियो आहे, या इहे पैसा भरे ॾियो, ऐं इहो थी नथो सघे। पोइ बि मजबूरीअ में माना ज़ेद वञे थो पियो, छो त हुनखे ख़बर हुई त इहो अनवर पीज़ादो जो ख़्वाबु हो। अनवर पीज़ादो जॾहिं त हुनखे ॾुखियल कैफ़ियत में छॾे थो वञे, पर हू इहो हिकिड़ो मक़सदु रखे थो त मां पंहिंजे बाबा जे ख़्वाब खे पूरो कयां, हुनखे तकलीफ़ ॾियां। ऐं हू उन पंहिंजे बाबा जो ख़्वाबु हुन पूरो कयो, ऐं हिकिड़े डॉक्टर जी हैसियत में, हिकु प्रोफेसर जी हैसियत में, हिकिड़े यूनिवर्सिटी जे प्रोफेसर जी हैसियत में हू हिकिड़े मोतबर मक़ाम ते आहे, ऐं पंहिंजे तख़लीक़ी हवाले सां बि हिकिड़ो तमामु बहितरीनु तख़लीक़कार आहे, तमामु सुठी हिन जी शाइरी आहे। ऐं हीउ जेको सफ़रनामा आहे मुख़्तसर आहे, पर ॾाढो मालूमाती आहे। यूरोप जे बारे में ख़बर पए थी, ऑस्ट्रेलिया जी ज़िंदगी, ऐं हिकु फ़र्द जी, छाकाणि त फ़र्द बि हुन इन्वॉल्व थिए, फ़र्द खे तव्हां कढी नथा सघो कंहिं बि किताब में, उहो फ़र्द हूंदो, उहो फ़र्द हुन किताब में मौजूदु आहे। ऐं उन मां हुनजी पंहिंजी फीलिंग्स आहिनि, कहिड़ी कैफ़ियतूं आहिनि, नंढपण कीअं छा स्ट्रगल जदोजहद, नालो बि इहो ई आहे, नालो जेको आहे ॾाढो एक्यूरेट आहे। त जॾहिं माण्हू महिनत करे थो, स्ट्रगल करे थो, त ॾुखनि पुठियां सुख अचनि था, ऐं सुखनि जी हासिलात लाइ त उहो माण्हू महिनत करे थो, जदोजहद उन लाइ कुर्बानी ॾिए थो, तकलीफ़ूं ॾिसे थो पियो। गुरबत जा ॾींहं आहिनि कहिड़ा, उन्हनि जो बि इज़हार थियल आहे त कहिड़ी हालतुनि में उन मां गुज़री करे हिन मंज़िल ते माण्हू पहुचे थो। त इहो हिकिड़ी मां सम्झां थो नौजवाननि लाइ हिकिड़ी मशाल बि आहे, रहनुमाई बि आहे, त हू हिमत न हारनि। ॾुखियूं हालतूं कहिड़ी बि हुजनि, कहिड़ा बि मसइला हुजनि, लाज़मी आहिनि। गुरबत जी मायूं पार पई करे हिकिड़े सुख जी ज़िंदगी अचे थो, सुख जी शारा ते अचे थो। त ज़ेद जेका आहे उहा वॾी महिनत कई, ऐं पंहिंजे सब्जेक्ट में पंहिंजो, ऐं हिन जे लाइ वरी एज़ाज़ बि उहो त उते जेका उनजी सुपरवाइज़र आहे, उहा उनखे नोबेल इनाम मिले थो। त इहो बि हिकिड़ो वॾो एज़ाज़ हूंदो आहे त जेको उस्तादु आहे, जंहिं माना PhD कंहिं कराई, मां हमेशह फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां मूंखे तनीर अब्बासी PhD कराई। हालांकि ॿिया बि आलिम वॾा हुया PhD जा, पर मूंखे फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे त मुंहिंजो गाइड तनीर अब्बासी हुयो, जेको क्रिएटिव शाइर हुयो, त मां फ़ख़ुर सां ॿुधाईंदो आहियां। त ज़ेद खे बि इहो फ़ख़ुरु हासिलु आहे त हुनजी जेका सुपरवाइज़र आहे उहो आहे नोबेल इनाम याफ़्ता, ऐं उनजी रिसर्च में कुझु हिसा या कुझु चैप्टर्स उहे ज़ेद जा बि शामिल आहिनि। त इहा बि हिन लाइ आनर जी ॻाल्हि आहे त ज़ेद जो उहो पोरियो, ज़ेद जो उहो कमु जेको उनजी सुपरवाइज़र जे लाइ नोबेल इनाम जो सबबु बणियो, उन कम में ज़ेद जो बि हिसो आहे। त इहा हिकिड़ी फ़ख़ुरु लाइ ॻाल्हि आहे त जेका नोबेल लॉरेट जेका लेडी आहे, जेका सुपरवाइज़र आहे, उनजो जेको रिसर्च वर्क आहे, उन में ज़ेद जो हिसो बि आहे। ऐं इहा असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त सिंध जो हिकिड़ो नौजवान, हिकिड़ो टैलेंटेड नौजवान जेको बदड़ी जे ॻोठ मां, ॾुखियुनि हालतुनि मां, हिते का सहूलियत कान्हे, नंढिड़ो ॻोठ आहे, उन्हनि मां स्कूलनि में मेलनि जा मेल पंधु करे वञी पढ़ी तकलीफ़ुनि सां उहो माण्हू उहो ऑस्ट्रेलिया पहुची थो वञे। त इहो बि सिंध जे नौजवान, असां हिकिड़े आइडियल नौजवान जी हैसियत में बि ज़ेद खे असां पेश करे सघूं था त सिंध जो नौजवान हिकिड़ो आइडियल नौजवान आहे जेको स्ट्रगल करे थो, महिनत करे थो, ऐं असां फ़ख़ुर लाइ ॿुधाए सघूं था, फ़ख़ुर सां बि ॿुधाए सघूं था त ज़ेद जो जेको पोरियो आहे, उनजी जेका रिसर्च आहे, उहो नोबेल इनाम जंहिं शख़्सियत खे मिलियो आहे, जंहिं हुनजे कम जो, उन में हिकु भाङे भाई वारा असांजे सिंध जो नौजवान बि आहे। त इहे सभु शयूं हिते रिकॉर्ड ते अची वियूं आहिनि। त माना हिकु हवाले सां एकेडमिकली नौजवाननि जे लाइ हीअ किताबु रहनुमाई कंदो, उहे जेके ॿाहिरि वञणु चाहिनि था, प्लस असां आम ज़िंदगीअ में जो आम रीडर, उनखे हिकु वॾी ॼाण मिले थी पई। ऐं ॿियो असांखे इहो ख़बर थी पए त असांजो सिंध जो नौजवान केतिरो क़ाबिल आहे, केतिरो फ़ख़्रु लाइक़ु आहे। वॾी महिरबानी साईं डॉक्टर अदल सुंदो साहब।
तफ़सीली तौर ते तव्हां इन सफ़रनामे जे हवाले सां जहिड़ो को ॻरो असांखे कढी हुन जो ॿुधायो। हिननि सभिनी टिनी भाइरनि जा जेके मिज़ाज आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ आहिनि। माना तव्हां ज़रार साहिब सां जॾहिं ॻाल्हाईंदव त हुनजो अंदाज़ पंहिंजो आहे, मुनफ़रिद आहे। ऐं भाऊ ज़ैद जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त हुनजो पंहिंजो अंदाज़ आहे ॻाल्हाइण जो। ऐं अमर जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त महसूसु थींदो आहे त इहो जेको नसर हू ॻाल्हाए थो शायदि इहो बि किथे न किथे कंहिं काफ़ी ऐं रदीफ़ खे खुटंदो। सो भाऊ ज़ैद जे हिन किताब खे पढ़ंदे महसूसु थियो त हू जीअं ॻाल्हाए थो उअं ई उहो शयुनि खे लिखे थो। ईअं महसूसु थिए थो जहिड़ो की उहो असांखे किसो खणी ॻाल्हि खणी ॿुधाए थो ऐं पोइ किथे किथे हू फ्लैशबैक में बि हली वञे थो ऐं पोइ पंहिंजे ॻोठ जूं ॻाल्हियूं या पुराणियूं यादूं जेके आहिनि उन्हनि खे बि वधाए थो। डॉक्टर ज़ैद पीरज़ादो यकीननि जी डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त उन साईं अनवर पीरज़ादे साहिब जे ख़्वाब खे पूरो कयो ऐं हीउ सफ़रनामो जेको लिखियो उन में खोड़ सारनि उन्हनि शयुनि जो रिवाइवल बि आहे, खोड़नि सारनि शयुनि जो ज़िक्र बि आहे। हिकिड़ो नौजवान कीअं हिमत हारे थो ऐं हिमत हारण खां पोइ कीअं वरी उनखे उत्साह मिले थो ऐं पोइ हू ॿीहर वञे थो ऐं डिग्री पूरी करे अचे थो। हिन वक़्तु रिसर्च जे शोबे सां बि लाॻापियल आहे, यूनिवर्सिटी में पाण पढ़ाए थो ऐं साॻी यूनिवर्सिटी में डॉक्टर शेर बहिराणी बि आहे ऐं ॿई कलीग बि आहिनि। त मां उनखां इहो गॾियल तौर ते सुवालु पुछणु चाहींदुसि डॉक्टर शेर बहिराणी साहिब खां त डॉक्टर ज़ैद पीरज़ादे जे हिन किताब मां जेके ख़ासि तौर ते नौजवान ॿाहिरि वञनि था, जेके ख़ासि तौर ते रिसर्च करण जे हवाले सां एम फिल ऐं PhD करण जे हवाले सां उन में बि उन्हनि जे लाइ बि हिन में गाइडलाइंस आहिनि ऐं उन्हनि खे बि हिकिड़ो उत्साह मिले थो। त उन हवाले सां हिन किताब जी खोड़ इम्पोर्टेंस आहे। महिरबानियूं रिज़वान भाउ। पहिरियां त लतीफ़ साईं जो उहो बैत पढ़ंदुसि जॾहिं हीअ किताब अञा न शाया थियो हुयो त डॉक्टर ज़ैद साहिब सां काफ़ी सिटिंग्स थियूं हुयूं हिन किताब जे अचण खां पहिरियां ऐं नाले ते बि इलाही बहस थियो त भई कहिड़ो नालो हुजणु खपे, कहिड़ो नालो न हुजणु खपे। 2-3 नाला डिस्कस थिया जिन मां आख़िरी अची बीठो हुयो। लतीफ़ साईं जो बैत जेको उन्हनि ॾींहंनि में डिस्कस पिया कयोसीं उहो इहो हुयो त ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि ते जिनी जी विरूंह सॼणु आयो मानगरे। त ॾुख सुखनि जी सूंहं आहिनि ऐं ॾुखनि पुठियां सुख आहिनि। ऐं हीअ किताब हक़ीक़त में जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ हिकिड़ी स्ट्रगल स्टोरी आहे। सफ़रनामो घटि, सफ़रनामे खां वधीक हीअ हिकिड़ो मालूमाती किताबु आहे ऐं स्ट्रगल जी कहाणी आहे, हिकिड़ी जदोजहद जी कहाणी आहे, हिकिड़े ख़्वाब जी कहाणी आहे जंहिंजी पुॼाणी थिए थी जेको साबिया माणे थो। अदल साहिबु ॿुधायो त ख़्वाब साईं अनवर साहिब जो, पर जॾहिं डिस्कस थियो या हिन किताब जो इंतिसाब बि आहे त ख़्वाब डॉक्टर ज़ैद साहिब जी अमड़ जो हुयो इहो त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए। ऐं जॾहिं इहा स्कॉलरशिप मंज़ूर थी उहे मरहलात अदल साहिबु ॾाढा डिटेल सां हिन में आंदा आहिनि। पर उनखां पोइ जॾहिं फ्लाइट में वञे थो, हाणे नौजवान लाइ इन में बि हिकिड़ो मैसेज आहे त फ्लाइट में डॉक्टर ज़ैद जॾहिं मोकिलाए करे वञे थो मुड़ी करे पोइ हिते नथो ॾिसे ऐं अनवर साहिबु उन ॻाल्हि खे वीचारे थो उन ते ऐं उनखां पोइ चए थो त मूंखे पक आहे त ज़ैद यकीनन PhD करे मोटंदो, जो हुन में इहो अज़्म आहे, इहो हौसले जी जेका सो हुनजी पकाई आहे हू मुस्तहकिम आहे पंहिंजे हिन हौसले में ऐं डिटर्मिनेशन आहे इहा हुनजी त हू यकीनन PhD करे मोटंदो। त इहा नौजवाननि जे लाइ सभिनी खां पहिरियों त इहा त जेको कमु तव्हां हथ में खणो था उहो करे गुज़रो। ईअं न आहे त अध में उनखे छॾे ॾिजणु, उनखे छॾे ॾिजे या जेको सोचियो आहे या जेको ख़्वाबु पंहिंजे अखियुनि में टांकियो आहे उहो ख़्वाबु टोड़े छॾिजे। बल्कि ख़्वाब जे हवाले सां मूं हिकिड़ो जुमिलो पढ़ियो, ॾाढो ख़ूबसूरत जुमिलो हुयो त ख़्वाब उहे न आहिनि जेके निंड में ॾिठा वेंदा आहिनि, ख़ासि तौरु उन्हनि नौजवाननि जे लाइ जेके पढ़नि था पिया। त ख़्वाब उहो न आहे जेको निंड में ॾिठो वेंदो आहे, ख़्वाब उहो हूंदो आहे जेको निंड न करणु ॾींदो आहे। ख़्वाब असुलु उहो आहे जेको तव्हांखे सुम्हणु न ॾिए, सुम्ही करे जेको ॾिठो वेंदो आहे उहो ख़्वाब न हूंदो आहे। त ही बि हिकिड़ी जेका ख़्वाब जी साबिया आहे जंहिं चैन सां वेहणु कोन्हे ॾिठो। ऐं पोइ उनखां पोइ मुसलसिल जेको उते माहौल मिलियो आहे तहक़ीक़ जो
उहो ॾाढो आलीशान आहे। उन बि इनकरेज कयो आहे डॉक्टर ज़ैद साहब खे। यूनिवर्सिटी 24 कलाक खुलियल आहे रिसर्च जे लाइ, ऐं एज़ कम्पेयर टू हिते ॾिसूं था त हिते इलाही बंदिशूं आहिनि। असां जेकॾहिं कार्ड विसारे था अचनि असांजे शागिर्द त उन्हनि खे गेट ते रोकियो थो वञे। उते ईअं कोन्हे को, इहो कल्चर कोन्हे को। उते स्टूडेंट्स फ्रेंडली एटमॉस्फेयर आहे। ॿारनि खे उते इनकरेज कयो थो वञे। जेको पढ़णु चाहे थो उनखे अञा वधीक इनकरेज कयो थो वञे। जेके नथो पढ़णु चाहिनि उन्हनि खे ॿुधाया था वञनि, उनजा फ़ाइदा ॿुधाया था वञनि। ऐं टीचर्स खां वेंदे समूरो जेको स्टाफ आहे उहो सॼो इनकरेज थो करे। जेकॾहिं कंहिंसां को मसइलो थो थिए त उहो बि उनजो सॉर्ट आउट कनि था, सभई गॾिजी करे हल कनि था। यानी हिकिड़े कमु करण जे लाइ उते हिकिड़ो माहौल मौजूदु आहे। त असांजे एज़ कम्पेयर टू जॾहिं असां हिनखे हितां था कंपेयर कयूं त ज़ैद साहब यकीनन जॾहिं इहो उते पढ़ी करे हिते आयो हूंदो थोरो हिनखे अजीब लॻो हूंदो त हुते आउं कहिड़ो माहौल छॾे आयो आहियां, हिते मूंखे जेको आहे सो वरी मोटणो जॾहिं पए थो त हुते छा आहे। त ईअं डॉक्टर अदर साहब ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं त हिन हीअ हिकिड़ी कंपेरेटिव स्टडी बि आहे। सफ़रनामो त ही आहे ई घटि, बल्कि ज़ैद साहब पाण चयो हुयो त आउं सफ़रनामो हिनखे सॼां बि या न सॼां, छाकाणि त मूं हिकिड़ी सलाह ॾिनी डॉक्टर साहब खे त तव्हां वियाना विया आहियो, ऑस्ट्रिया जो शहर वियाना। वियाना जो नालो जॾहिं असांजे साम्हूं ईंदो आहे त असांजे साम्हूं फ्राइड जो ज़िक्र ईंदो आहे। त पोइ तव्हां उते विया, को अहिड़ो माण्हू मिलियो जंहिं फ्राइड जो ज़िक्र कयो त चए त अहिड़ो त कुझु कोन हुयो, असां पंहिंजे कम सां वियासीं। वरी मूंखे अल्ताफ़ शेख जो हिकिड़ो सफ़रनामो यादि आयो त हू जॾहिं बर्तानिया वियो, इंग्लैंड वियो, त असां हिते असांजा नौजवान हर वक़्तु इंग्लैंड जी क्रिकेट टीम जो ज़िक्र कंदा रहंदा आहिनि त इंग्लैंड जी क्रिकेट टीम ही उन्हनि जा हे रांदीगर ऐं अलाए छा छा सॼो कुझु उन्हनि ॿुधाईंदा आहिनि बर्ज़बान। त हू हुते वियो त मूं इलाही माण्हुनि खां पुछियो, उन्हनि खे क्रिकेट जो नालो इहो कोन हुजे ख़बर, का दिलचस्पी कान हुजे उन्हनि खे। माना जेको जंहिं जंहिं फील्ड जो आहे, जेको जंहिं जंहिं शोबे जो आहे, उहे रुॻो उन ताईं महदूदु आहिनि। त हीअ जॾहिं वियाना, हालांकि वियाना फ्राइड जो शहर आहे ऐं फ्राइड साइकोलॉजी जे हवाले सां हिकिड़ा वॾा जेका असर चढ़िया आहिनि समूरी अदबी दुनिया ते ऐं नफ़्सियात जी दुनिया ते, तहरीर नफ़्सी जे हवाले सां तमामु वॾा असर चढ़िया आहिनि। पर ज़ैद साहब ॿुधायो त उते मूंसां अहिड़ो को माण्हू कोन करियो जंहिंसां इहा शइ डिस्कस कयां या जंहिं जे बारे में डिस्कशन थी हुजे। त ईअं ॿिया जेके 29 इन में मज़मून आहिनि, हीअ त बल्कि आउं जेकॾहिं चवां थी मज़मूननि जो किताबु आहे। जीअं अमर जलील साहब जो जेको अमेरिका में जॾहिं वियो हो ट्रेनिंग करणु रेडियो जे तरफ़ां, त उते जेके हिन कालम लिखिया मोकिलिया उहे मज़मून कम कालम आहिनि, उनजी सूरत में पढ़ाया अथनि। उहो सफ़रनामो बल्कि उनखे सॼो ई कोन्हे वियो। त हीअ बि हिकिड़ो मज़मूननि जो किताबु आहे ऐं हिन में 29 मज़मून आहिनि जिन में अहम जेके आहिनि। हाणे ॾिसो समाजी हवाले सां असां में हुननि में कहिड़ो फ़र्क़ु आहे त हुते सॉरी ऐं थैंक्स जो रिवाजु आहे। असां वटि सॉरी ऐं थैंक्स जो ॼण त तसवुर ई कोन्हे को। कमु को वॾे में वॾो को कमु बि कंहिं करे ॾिनो त पूरो महिरबानी जा ॿ लफ़्ज़ कोन उखलाइजी सघंदा। ऐं जेकॾहिं को वॾो कंहिंखे हाञो रसायो हूंदोसीं ऐं उहो अहसासु बि थियो हूंदो त असां सॉरी कान कई हूंदी। त ईअं हू माण्हू सॉरी बि कनि था, थैंक्स बि कनि था। ऐं उतां जो तालीमी निज़ाम केॾो ख़ूबसूरत आहे। ऐं तालीमी निज़ाम उते जेको ॾिसी करे डॉक्टर ज़ैद साहब हिते तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि तालीमी निज़ाम खे बहितर बणाइण जे लाइ। हिन किताब में तालीमी निज़ाम जी बहितरी जे लाइ हिकिड़ी गाइडलाइन आहे, हिकिड़ो मैप आहे जंहिंखे जेको आहे साम्हूं रखी असां पंहिंजो तालीमी निज़ाम बि बहितर करे सघूं था। ऐं रिसाइक्लिंग इंडस्ट्री जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्तु आहे त असां वटि जेको किचिरो थिए थो पियो, असां जेकॾहिं उन्हनि जी जेका रिसाइक्लिंग इंडस्ट्री आहे उनखे साम्हूं ॾिसूं था, असां पंहिंजे जेके ॻोठ आहिनि, शहर आहिनि, इनखे केतिरो ख़ूबसूरत संवारे सघूं था। या उते जेको आहे सो ॿारनि लाइ केतिरियूं रिआयतूं आहिनि, या कस्टमर केयर सर्विसिस उते केॾियूं ज़बरदस्तु आहिनि। सेकेंड हैंड बाज़ारूं उते जेके लॻनि थियूं उन्हनि में जेको आहे सो केॾो ज़बरदस्तु सामान अचे थो ऐं उहो सेल थिए थो। ऐं जेके बेपहुच आहिनि या ग़रीब आहिनि उहे उतां हासिलु कनि था। ऐं सुपरवाइज़र जूं महिरबानी जो त ज़िक्र अॻे ई करे चुको। ऐं इहा सॼियूं ॻाल्हियूं करे 28 जेको मज़मून आहे उन में पंहिंजे मुल्क में छा छा आहे हिकिड़ो इंतिहाई अहम मज़मून आहे। ऐं हीअ हिकिड़ी मुकमिल कंपेरेटिव स्टडी आहे। त आउं बल्कि चाहींदुसि त हीअ किताबु मुख़्तलिफ़ इदारनि ॾांहुं मोकिलियो वञे। जेकॾहिं तालीम वारे हवाले सां जेके हिन में शयूं आहिनि त उहो तालीम खाते खे हिकिड़ो रेफरेंस कयो वञे, हिनखे जेको आहे सो मोकिलियो वञे त ही इस्लाह तव्हां बि करे सघो था। हीअ हिकिड़ा जेको आहे सो ईअं सम्झो प्रोजेक्ट ठाहे ॾेई सघजनि था उन्हनि खे। डॉक्टर ज़ैद साहब हूअं ई प्रोजेक्ट ठाहिण जो हिकिड़ो माहिर आहे। हायर एजुकेशन कमीशन जे तरफ़ां बि हुन इलाही प्रोजेक्ट मंज़ूरु कराया आहिनि ऐं उन्हनि ते बहितरीनु कमु कयो आहे। पंहिंजे फील्ड में हिकिड़ो निमाया प्रोफेसर आहे, बल्कि नंढी उमिरि में फुल प्रोफेसर आहे कराची यूनिवर्सिटी जो। त इहो बि असांजे लाइ एज़ाज़ु आहे ऐं असांजो फ़ख़्रु आहे त
त डॉक्टर ज़ैद साहब जेको अनवर पीरज़ादे साहब जे घर जो खानवादो आहे उहो हिकिड़ी मुल्क जी सभ खां वॾी यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहे ऐं इल्म ऐं अदब सां गॾु हू पंहिंजे साइंस ऐं टेक्नोलॉजी जे हवाले सां जेको रिसर्च आहे उन में बि कमु करे पियो। ऐं जेके नौजवान जेके इन मौज़ू ते कमु करणु चाहिनि था, आउं सम्झां थो उहे जेकॾहिं डॉक्टर ज़ैद साहब सां कंसल्ट कंदा त हू हिते या ॿाहिरनि मुल्कनि में जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जेके स्कॉलरशिप्स आहिनि, उहे बि हू हासिलु करे सघनि था। त हिकिड़ो गाइड मैप आहे, हीउ हिकिड़ो रोड मैप आहे। बल्कि आउं जेकॾहिं ईअं चवां त डॉक्टर ज़ैद साहब जो हीउ किताबु हिकिड़ो टॉर्च बियरर आहे जेको ॿियनि सभिनी जे लाइ मशाल राह साबित थींदो ऐं हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी हिकिड़ी गाइड ॾेई सघे थो सभिनी खे। वॾी महिरबानी डॉक्टर शोएब मेहराणी साहब। हीउ किताबु हिकिड़ो टॉर्च बेरर आहे जेको ॿियनि जे लाइ रोशनी ऐं रहनुमाई जो बाहिस थी सघे थो। हिन किताब में हिकिड़े शाइर जो नसर बि महसूसु थिए थो। जी मां सवेर ॻाल्हि कई त भाऊ जीअं ॻाल्हाईंदो आहे उअं ई हुन सादी ॿोली लिखी आहे, पर हुनजी जेका ऑब्ज़र्वेशन जी अखि आहे उहा हिकिड़े शाइर वारी बि आहे। ऐं ज़ैद पीरज़ादो हिकिड़ो नसरी नज़्म जो निहायत ई ख़ूबसूरत शाइर बि आहे ऐं हुन जे अंदाज़ सां शयुनि खे पोर्ट्रेट करण जी कोशिशि कई आहे। हिन सफ़रनामे में मां थोरो पढ़ियो आहे, सॼो न पढ़ी सघियो आहियां, पर जेतिरो मां पढ़ियो आहे हुन में मूंखे महसूसु थियो त हिकिड़ी शाइराणी अखि बि हुन वटि मौजूदु आहे जंहिं अंदाज़ सां हुन शयुनि खे ॿुधायो आहे या पोर्ट्रेट कयो आहे। त हीअ किताबु यकीनन जेका असांजी नई जनरेशन आहे, हिते जॾहिं असां अॼु अनवर पीरज़ादे मेले में वेठा आहियूं, मां भाऊ ज़रार सां सवेर वेठे पे ॻाल्हि कई त यार तव्हां तमामु वॾो ख़र्चु कयो आहे, हिते सॼो पिंडाल सजायो आहे, कुर्सियूं, सोफ़ा, कालीन वग़ैरह वग़ैरह, इको साउंड ऐं ॿाहिरि जनरेटर था पिया हलनि सुबुह लाको। त तव्हां जेकॾहिं इहो प्रोग्राम लाड़काणे में कयो आहे त शायदि तव्हांजो इहो 10% ख़र्चु बि न अचे हा। त मूंखे जवाबु ॾाढो अहिड़ो ॾिनई जेको लाजवाबु करे छॾियईं। त मूंखे चई त यार असांखे अनवर साहब वारो जेको तसलसुल आहे बलड़ेजीअ में शऊर ॾियण जो, त उहो असांखे जारी रखिणो आहे। ऐं मां सम्झां थो अॼु हिते असां वटि जेके असांजूं वॾियूं वेठियूं आहिनि, इहो अनवर पीरज़ादे साहब जो ई कमु आहे, जंहिंजे करे बलड़ेजी जहिड़े ॻोठ में असां सां फीमेल जी हेॾी पार्टिसिपेशन आहे। बल्कि हिन वक़्तु मां सम्झां थो मेजॉरिटी में असां सां फीमेल वेठियूं आहिनि। त मां सम्झां थो इहो उन शऊर जो हिकिड़ो तसलसल आहे जंहिंजो भाऊ ज़रार ज़िक्र कयो। ऐं हाणे मां कमेंट वठंदुसि यादुनि जूं परछायूं। सताब पीरज़ादे साहब जी शख़्सियत घण पासा जी शख़्सियत जंहिं मुख़्तलिफ़ हवालनि सां कमु कयो। उनजो किताबु अॼु उन ते ॻाल्हाइण लाइ रहमत पीरज़ादो ऐं अदी सिद्धू पीरज़ादो अचणा हुया, पर उन्हनि जी गैर मौजूदगी आहे। हिन किताब खे किस्तनि में अवामी आवाज़ में छापियो आहे भाऊ ज़रार। त मां चाहींदुसि त यादुनि जूं परछायूं जे हवाले सां मजमूई तौर ते हिकिड़ो तव्हां वटि छा तासुरु आहे उनजे मुतालिक़ असांखे ॿुधायो। सर, हीअ किताबु उसूली तौर ते तकलीफ़ मां करायो ऐं मुंहिंजी वॾे अरसे खां इहा ख़्वाहिश हुई त बलड़ेजीअ ते को किताबु अचे। बुनियादी तौर ते मां उन नियत सां सतार साहब सां सलाह कई हुई त ऐं मूंखे ख़बर हुई त बलड़ेजी हिन वक़्तु सॼी सिंध जो हिकिड़ो नुमाइंदा ॻोठु आहे, मशहूरु ॻोठु आहे, लिटल मास्को चयो थो वञे। त इन ॻोठ ते अनवर पीरज़ादे खे लिखणु खपंदो हो, मीर मोहम्मद पीरज़ादे जो लुत्फ़ ऐं सतार पोइ वञी बचियो हो। त सतार साहब खे मूं चयो तव्हां बलड़ेजीअ ते असुल में लिखो त मां हफ़्तेवार जेको आहे तव्हांजो इहो मां हलायां आत्मकथा खे, पोइ वरी उन शिकिल ॾेई छॾी पाईंदी। त बेसिक मुंहिंजी आइडिया इहा हुई त बलड़ेजी ॻोठ ते इहा लिखी वञे, पर हुन वरी हुनखे आत्मकथा जो रंग ॾिनो ऐं हुनजी बि ज़ाहिर अहमियत आहे। त हीअ किश्तवार उते छपियो अवामी आवाज़ में ऐं तॾहिं हुनजो उनवान हो रूह रचंदियूं। ऐं इहो ई उनवान जेकर हिन किताब ते हुजां त अञा सुठो लॻे हा। ऐं अवामी आवाज़ हूअं केतिरा ई पंहिंजे मैगज़ीन में या एडिटोरियल पेज ते अहिड़ो मवादु छपियो आहे जेको किताबी शिकिल में थी चुको आहे। ऐं उहे घणा किताब आहिनि, इवन मुंहिंजो कालम नोट करण जूं ॻाल्हियूं किताबी शिकिल में अची वियो आहे। त ईअं यार मोहम्मद शाह जो कालम आहे त अख़बार में जॾहिं मवादु अचे थो त उनजो ॿी जेका मंज़िल आहे वग़ैरह किताब आहे आसान थी वञे। त इन जे करे असां घणनि माण्हुनि खे चवंदा आहियूं तव्हां पंहिंजी आत्मकथा लिखो। ऐं उनजो इहो ई तरीक़ो आहे तव्हां अख़बार में लिखणु शुरू कयो। इवन अनवर साहब जो मुंबई यात्रा इहो बि अख़बार खां शुरू थियो।
केस हली पोइ किताबी शिकिल में अची वियो त मजमूई तौर ते सतार पीरज़ादे जी ऐं मां चवंदो आहियां त आतम कथा या कंहिं बि ज़ात ताईं महदूद न आहे या कंहिं माण्हूअ जी कथा सिर्फ़ु न आहे। माण्हू असां सलाहियल आहे सॼो समाज, ही किरदार, ही सियासी हुकूमतूं, त जेको जंहिं दौर में आहे उहो उन दौर खे कलमबंद करे थो। ऐं सतार जो ही किताबु ख़ासि तौर ते ॻोठ बलड़े जी जे नौजवाननि खे तमामु घणो पढ़णु खपे। हिन में ॻोठ जी हिस्ट्री बि आहे साॻे वक़्तु, ऐं ॻोठ जा किरदार बि आहिनि पुराणा आगाटा। ऐं उन में सतार साहिबु हिकिड़ी ॻाल्हि चवंदो, असां भोग में खिलंदा बि आहियूं उन ते, पर पंहिंजे जाइ ते उहो इंतिहाई संजीदा ॻाल्हि थो करे त जॾहिं तव्हां किताबु पढ़ंदव, किताबु खोलींदव त तव्हांखे ख़बर पवंदी न किताब में छा आहे। त असां पहिरियों किताबु खोलबो त ख़बर पवंदी त हुन में छा आहे, पर उहो पंहिंजे जाइ ते हिकु वॾी गहरी ॻाल्हि हुई त किताब में अंदरि जेके दुनियाऊं आहिनि उहे बि वॾी ॻाल्हि आहे। उन में तव्हां जॾहिं अंदरि वञो था त तव्हां माना पोइ का बि ॻाल्हि हवा ते नथा करो, तव्हां टोटलिटीअ में पोइ ॾाढा ऑथेंटिक था थियो कंहिं बि का बि राय ॾियण में। त किताब त माना मुंहिंजी लाइफ जो त ज़ाहिर हाणे इहो रोज़ जो मामूल आहे, हिकु किताबु रखियो ॿियो खयो। ऐं मां छायो करे बसनि में ऐं इन्हनि में सफ़र करणु पसंदि कंदो आहियां त इन जे बहाने मां किताब पढ़ां। ऐं गुलशन अदीज़ खां ऑफिस ताईं जेतिरा किताब मां पढ़िया उहो रिकॉर्ड आहे। त ही मूंखे ख़ुशी थी थिए त हिन किताब जो मां बि पार्ट आहियां। ऐं मां पोइ हिननि जो जेको मवादु आहे उहा सिंधूअ जन खे मवादु इहो ॾिनो अवामी आवाज़ मां त तव्हां भली आराम सां इहो किताबु छपायो। त ही हिकिड़ी तारीख़ आहे, हिकिड़ो दौरु आहे। ऐं ईअं ई किताब सभिनी शख़्सियतुनि जा, तव्हां कृष्ण चंद्र जो जॾहिं को किताबु पढ़ो था या अयाज़ जा मां हे 4 वॉल्यूम किथे न वञिबो थक मसा पर जॾहिं पढ़ियो त उहो सॼो अरसो मूंखे ईअं पियो लॻे त मुंहिंजी सॼी कंपनी शेख अयाज़ सां आहे, मां उन सां ई आहियां। त इहे जेके फ़ाइदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिते बलड़ेजीअ में हीउ जेको मेलो थियो आहे न, मूंखे अंदाज़ो आहे त हीउ मेलो केॾो कामयाबु वियो आहे। इहो तव्हां अटेंडेंस सां नथा ॾिसी सघो। हीउ जेको आवाज़ु आहे, हीउ जेको पड़लाव आहे, इहो किथे किथे पहुतो आहे, कहिड़नि अख़बारुनि ताईं पहुतो आहे, कहिड़नि इलाइक़नि ताईं पहुतो आहे, इवन इंटरनेशनल ही आवाज़ु थी वियो। बलड़ेजीअ खे हिन मेले जी ऐं ख़ासि तौर ते अॼु जेॾी ज़रूरत हुई, तव्हांखे अंदाज़ो न आहे त हीअ बलड़े जी अॼु हिकिड़े नए दौर में दाख़िल थी आहे जॾहिं खां हीउ मेलो शुरू थियो आहे। ऐं हिन मेले जे पस मंज़र में बलड़े जी कॉन्फ्रेंस जो ख़्यालु आयो। ऐं वरी उहा हिकिड़ी ॿियो सेमिनार फुटो इन पहिरें अनवर पीरज़ादो मेले मां। त हिन मेले मां इहे जेके ॿार तव्हां घुमनि था न हिते, इहे बाज़ारि ईअं थो लॻे त हीअ अजायो था घुमनि ऐं हीअ शायदि ही कोन था पंहिंजे हुन लाश शहूर में रखनि, पर हे जॾहिं वॾा थींदा न, हे चवंदा हिकिड़ी अहिड़ी असां अहिड़ो हिकिड़ो मेलो ॾिठो होसीं अदब जो, इहो हिनखे सॼी उमिरि यादि रहंदो। हीउ फज़ूल कमु न आहे। ऐं हिन में टोटलिटीअ में माना बलड़े जी जेका सुञाणप आहे, बलड़े जी जेका ताक़त आहे, हीउ मेलो असां कराचीअ कयूं, लाड़काणे कयूं, हैदराबाद कयूं, उते त थींदा आहिनि। बलड़ेजीअ में थियणु पंहिंजे जाइ ते हिकिड़ो गैरमामूली सरगर्मी आहे। हिन बलड़ेजीअ जी में जेकॾहिं हीउ मेलो अॼु न आहे त पोइ छा थो बचे, त उहो सभिनी खे ख़बर आहे त पोइ बाक़ी बलड़ेजीअ में छा आहे। त हिन जी हिकिड़ी तमामु वॾी अहमियत आहे। ऐं हिन सतार पीरज़ादे जे हवाले सां मां उन जे पोयरनि खे सिंधू रहमत खे मुबारकबाद ॾींदुमि, उनखे जिन ही किताबु आंदो आहे। ऐं मूंखे ख़ुशी आहे उन जी मां नुमाइंदगी कई आहे, मां पाण हिन किताब जो पार्ट हुयुमि। वॾी महिरबानी। मां मां तव्हां ॾे ईंदुसि, हाणे मुंहिंजो सुवाल ई तव्हां खां आहे, उन में कमेंट बि तव्हां कजो। भाउ सरार हिकिड़ी ॻाल्हि कई, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई हुन, त मां सतार साहिब खां इहो कमु वरितो ऐं मां सम्झां थो त इहो बि अनवर पीरज़ादे साहिब जो तसलसुल आहे, छो त अनवर पीरज़ादे साहिब ईअं अलाए केतिरनि माण्हुनि खां कमु वरितो।
ऐं जीअं भाऊ ज़रार ॻाल्हि कई त अवामी आवाज़ में लिखाइण जे हवाले सां खोड़ सारा किताब आया, मुंहिंजो बि जेको शख़्सियतुनि वारो किताबु आयो उनजो बि क्रेडिट तव्हां ॾेई आहे, जो मूंखे फ़ोन करे भाऊ ज़रार चवंदो हो त फलाणी शख़्सियत जे मुतालिक़ तव्हां वटि आर्टिकल लिखियलु आहे, मूं चयो हा लिखियलु आहे, जे न लिखियलु हूंदो त बि मां लिखी मोकिलींदो मां साईं, ईअं अलाए केतिरा मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते आर्टिकल भाऊ मूंखां बि लिखाया। त हीअ हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त अनवर पीरज़ादो मेलो बलड़ेजी में थिए थो ऐं बलड़ेजी जा माण्हू हिनखे ऑन कनि था ऐं हीअ आवाज़ जेको सोशल मीडिया जे ज़रिए वञे थो सॼी दुनिया ताईं वञे थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मां जस ॾियां थो हिते जेके महिमान आयल आहिनि उहे सभु यकीनन तव्हांजी इहा पर्सनल ज़ाती मोहबत आहे, प्यार आहे, जंहिंजे करे उहे वॾा वॾा माण्हू हिते आया आहिनि। ऐं यकीनन इहे ॿार सुभाणे वॾा थी चवंदा त असां मैडम मेहताब राशदी खे, डॉक्टर अदल सूमरे खे, डॉक्टर शेर मेराणी खे ॾिठो हुयो, चंदर केसवाणी खे ॾिठो हुयो त उहे बलड़ेजी में आया हुआ, अनवर पीरज़ादे मेले में आया हुआ। त मां सम्झां थो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु अहम ॻाल्हि आहे। मां ज़ैन साहब तव्हां खां सवाल इहो पुछंदुसि ख़ासि तौर ते हिन किताब जे हवाले सां, ऐं हूअं मजमूई तौर ते बि तव्हां खां राय वठंदुसि त जेके बि असांजा ख़ासि तौर ते ॿाहिरि दोस्त वञनि था, जीअं डॉक्टर शेर बि ॻाल्हि कई, त उते जॾहिं उहे पढ़ी था अचनि, उन्हनि इदारनि जो जॾहिं उहे माहौल ॾिसी था अचनि, उते जेको एजुकेशन जो स्टैंडर्ड आहे या उते जेको करिकुलम आहे, उहे सभु शयूं जॾहिं खणी थियूं अचनि हिते ऐं जॾहिं असां रिलेट था कयूं या कंपेयर था कयूं त असांखे कहिड़ा फ़र्क़ु नज़र अचनि था, या उन तनाज़ुर में असां कीअं हिते बहितरी आणे सघूं था पंहिंजे इदारनि में, या इन हवाले सां कुझु तव्हां जेको आहे सजेशन्स हिन में बि ॾिनियूं आहिनि। ऐं तव्हां खां चाहींदासीं त हिते बि ॿुधूं त असां पंहिंजे इदारनि में उन्हनि शयुनि खे कीअं तब्दील करे सघूं था, बहितरी कीअं आणे सघूं था इन हवाले सां। एजुकेशन जे हवाले सां ॾाढी किराए थींदी आहे त असां वटि तालीम जो मयार सुठो न आहे। इन ते त मां बाक़ाइदे हिकिड़ो लेक्चर बि ॾिनो आहे, हुन में काफ़ी मां शयूं चयूं आहिनि। मां ॿाहिरि ऑस्ट्रिया में इहा शइ ॾिठी त उतां जो जेको ॿारु हुयो उहो ॾाढो पुरएतमाद हुयो। असांजो नौजवान तव्हां ॾिसंदो उन में एतमाद जी खोट आहे। मां असां यूनिवर्सिटी में लेक्चर ॾींदा आहियूं त को सुवालु न आहे पुछंदो, त मां जॾहिं इन खे गौर कयो त मां ॾिठो इहो त असां वटि प्राइमरी जमायत खां वठी ॿार में जेका तख़लीक़ी सलाहियत थींदी आहे, जेको उनजो हिकिड़ो ज़हीन ऐं हिकिड़ो खोजना वारो उनजो बुनियादी तौर ते उनसर उन में मौजूदु हूंदो आहे, उनखे असां बुनियादी लेवल ते ई ख़तमु करे छॾींदा आहियूं। ख़ौफ़ जे माहौल मां, ड्रिज जे माहौल, मार, असां तालीम खे हिकिड़ो अज़ाब बणायो आहे। जेसि ताईं असां तालीम खे, जीअं साईं अॻोड़ो ॻाल्हि कई त हिकिड़ो फ्रेंडली माहौल न ॾींदासीं, सिखणु सेखारण जो माहौल, हिकिड़ी कंडीसिव एनवायरमेंट खां सवाइ पॉसिबल न आहे। ॿार तव्हां खां वधीक ज़हीन थींदो आहे। हाणे जॾहिं तव्हां लाजवाब थी था वञो, जॾहिं तव्हां खां को अहिड़ो क्वेश्चन कयो थो वञे स्कूल में जंहिंजो तव्हां वटि जवाबु न आहे, त पोइ तव्हां हुनखे था चओ चुप करे वेह, तूं सुवाल न कर, तोखे जेको मां चवां थो उहो तूं ॿुध। इहो बुनियादी कारण आहे असां पोइते छो आहियूं, असांजो तालीमी मयार पोइते छो आहे। जेसि ताईं तव्हां ॿार खे हिकिड़ो फ्रीडम न ॾींदो, हुनखे हिकिड़ो प्यार मोहबत वारो एनवायरमेंट न ॾींदो, ऐं सॼी असांजी जेका तालीम आहे उहा सिर्फ़ु रटेबाज़ीअ ते आहे। असांजो टोटल एग्ज़ामिनेशन जेको सिस्टम आहे बोगस आहे। असां सिर्फ़ु ॿार जी मेमरीअ जो इम्तिहान वठंदा आहियूं, ॿार जी अंडरस्टैंडिंग जो इम्तिहान न वठंदा आहियूं। उहा तालीम कहिड़े कम जी जेका तव्हां सम्झी न आहे। त असांजो जेको बुनियादु आहे तालीम जो उहो ई सही न आहे। जेसि ताईं असां इन खे सही न कंदासीं, ऐं मां सम्झां थो इन में उस्ताद जो तमामु वॾो रोल आहे। जेकॾहिं उस्ताद खे असां सही तरीक़े सां ट्रेन कयूं ऐं हू क्लास हिकिड़े डिफरेंट अंदाज़, असां वटि किराए ॾाढी थींदी आहे, बिजली कान्हे छा कयूं, फर्नीचर कान्हे छा कयूं, बिल्डिंग न आहे छा कयूं, इन क़िस्म जा हज़ार इशू। इहे पंहिंजे लिहाज़ खां हिकिड़ी जाइज़ डिमांड्स ज़रूरु आहिनि, पर उन जे बावजूदि जेकॾहिं उस्ताद खे ट्रेन कयो वञे ऐं हू ॿार खे हिकिड़े नए अंदाज़ सां हिकिड़ी सम्झण वारी सलाहियत जे हवाले सां जेकॾहिं सम्झाइण जी कोशिशि करे, त मां सम्झां थो असांजी तालीम में तमामु घणो डिस्कवरीज़ तालीम हूंदी आहे। डिस्कवरीज़ ॾे क़दम, उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं हुनखे पंहिंजे सब्जेक्ट ते गिरफ़्त थींदी ऐं हू पोइ उन सब्जेक्ट सां खेॾी सघंदो। त उहा महारत तेसि ताईं पैदा न थींदी जेसि ताईं असां इहे सभु शयूं न कयूं। मां हिकिड़ो ॿियो कमेंट इन किताब जे हवाले सां इहो पियो ॾियणु चाहियां त असां वटि किताब खे हिकिड़ी महांगी शइ तसवर कई वेंदी आहे। असां किताबनि ॾे ख़रीद ई न कंदा आहियूं। असां सम्झंदा आहियूं त किताब त महांगा आहे, असां उहो खोले ॾिसण उन जी क़ीमत बि चेक न कंदा आहियूं। हाणे हीअ किताबु आहे, एग्ज़ाम्पल जे तौर ते मां ॿुधायां थो, हिन जी टोटल क़ीमत आहे 200 रुपया।
ऐं 50% डिस्काउंट ते इहो 100 रुपए जो थो मिले। त को बि किताबु जेको तव्हांखे 100 रुपए में मिले थो, उन जी लाइफ सॼी उमिरि आहे। तव्हां चांहि जो कोप था पियो, उहो 50 रुपए में आहे ऐं 10 मिंट उन जी लाइफ आहे। तव्हां हिकिड़ो शैम्पू था वठो, उन जी लाइफ हिकिड़ो मंथ आहे। त किताब जी लाइफ तव्हां ॾिसो त उहा फॉर एवर आहे। तव्हां बि पढ़ी सघंदो, तव्हांजा घर भाती पढ़ी सघंदा, तव्हांजा दोस्त बि पढ़ी सघंदा। ऐं उन जी क़ीमत मां ॾिठो आहे त 100 रुपियो, 150 रुपियो, 200 रुपियो या वधि में वधि किताब 300 रुपए जा हूंदा। त उन जे बावजूदि असां वटि किताब ख़रीद करण जो ओतिरो वधीक रवाजु न आहे। मां सम्झां थो जीअं असां घर में सौदो सर्फ वठंदा आहियूं, घर जी गोश्त आहे, मच्छी आहे, सभु शयूं वठूं था, इहे सभु असांजी जिस्मानी ज़रूरतूं पूरियूं कनि थियूं। अहिड़ी तरीक़े सां असांखे हर महीने हिकिड़ो किताब बि ख़रीद करणु घुरिजे जेको तव्हांजे दिमाग़ जी नशोनुमा करे। हेलो, असांखे हर महीने हिकिड़ो किताब बि ख़रीद करणु खपे जेका असांजे ज़हन जी नशोनुमा थींदी। हुन सां तमामु ख़ूबसूरत तव्हां एंड नोट कयो। ऐं यकीनन जॾहिं असां किताबनि ते अॼु हिकिड़ो सेशन कयोसीं सरदार पीरज़ादे साहिब जे किताब जे हवाले सां, तव्हांजे किताब ॾुखनि पुठियां सुख जे हवाले सां, ऐं इहा बि ॻाल्हि थी त हीअ किताब न सिर्फ़ु हिकिड़ो आम रवाजी सफ़रनामो आहे, पर हीअ हिकिड़ो उत्साहींदड़ किताबु आहे नौजवाननि लाइ। ऐं हिकिड़ी गाइड लाइन बि आहे, गाइड बुक बि आहे उन्हनि नौजवाननि लाइ जेके ॿाहिरि वञनि था, रिसर्च करणु चाहिनि था, दिलचस्पियुनि सां भरपूर बि आहे। ऐं अॼु जॾहिं हिननि ॿिन्ही किताबनि जे हवाले सां ॻाल्हायोसीं त तव्हां ॾिसो त असांजे गुफ़्तगू में अनवर पीरज़ादो मेलो आहे ई अनवर पीरज़ादे साहिब जे नाले ते, पर हर जेको बि असां ज़िक्र कयूं था उन में अनवर साहिब जो डायरेक्टली या इनडायरेक्टली असां ज़िक्र हिन जे करे कयूं था त हीअ सभु जेके बि कम आहिनि उन में अनवर साहिब जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। जेके बि मथे महिमान असां सां गुफ़्तगू में शामिलु रहिया, मां उन्हनि जो निहायती थोराईंदो आहियां। मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जन तन जो सराफ़न अण तोल रखाए। तव्हां सभिनी खां हुनजी पंहिंजी फीलिंग्स आहिनि, कहिड़ी कैफ़ियतूं आहिनि, नंढपण कीअं छा स्ट्रगल जदोजहद, नालो बि इहो ई आहे। नालो जेको आहे उहो ॾाढो एक्यूरेट आहे त जॾहिं माण्हू महिनत करे थो, स्ट्रगल करे थो, त ॾुखनि पुठियां सुख अचनि था। ऐं सुखनि जी हासिलात लाइ त उहो माण्हू महिनत करे थो, जदोजहद उन लाइ कुर्बानी ॾिए थो, तकलीफ़ूं ॾिसे थो पियो। गुरबत जा ॾींहं आहिनि कहिड़ा, उन्हनि जो बि इज़हार थियल आहे त कहिड़ी हालतुनि में उन मां गुज़री करे हिन मंज़िल ते माण्हू पहुचे थो। त इहो हिकिड़ी मां सम्झां थो नौजवाननि लाइ हिकिड़ी मशाल बि आहे, रहनुमाई बि आहे त हू हिमत न हारनि। ॾुखियूं हालतूं कहिड़ी बि हुजनि, कहिड़ा बि मसइला हुजनि, लाज़मी आहिनि गुरबत खे माई पार पई करे हिकिड़े सुख जी ज़िंदगी अचे थो, सुख जी शाराब अचे थो। त ज़ैद जेका आहे उहा वॾी महिनत कई ऐं पंहिंजे सब्जेक्ट में पंहिंजो, ऐं हिन जे लाइ वरी एज़ाज़ बि उहो त उते जेका उनजी सुपरवाइज़र आहे उहा उनखे नोबेल इनाम मिले थो। त इहो बि हिकिड़ो वॾो एज़ाज़ हूंदो आहे त जेको उस्तादु आहे, जंहिं माना PhD कंहिं कराई, मां वरी हमेशह फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां मूंखे तनीर अब्बासी PhD कराई। हालांकि ॿिया बि आलिम वॾा हुया PhD जा, पर मूंखे फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे त मुंहिंजो गाइड तनीर अब्बासी हुयो, जेको क्रिएटिव शाइर हुयो, त मां फ़ख़ुर सां ॿुधाईंदो आहियां। त ज़ैद खे बि इहो फ़ख़ुरु हासिलु आहे त हुनजी जेका सुपरवाइज़र आहे उहा नोबेल इनाम याफ़्ता आहे। ऐं उनजी रिसर्च में कुझु हिसा या कुझु चैप्टर्स उहे ज़ैद जा बि शामिलु आहिनि। त इहा बि हिन लाइ आनर जी ॻाल्हि आहे त ज़ैद जो उहो पोरियो, ज़ैद जो उहो कमु जेको उनजी सुपरवाइज़र जे लाइ नोबेल इनाम या इनाम जो सबबु बणियो, उन कम में ज़ैद जो बि हिसो आहे। त इहा हिकिड़ी फ़ख़ुर लाइ ॻाल्हि आहे त जेका नोबेल लॉरेट जेका लेडी आहे, जेका सुपरवाइज़र आहे, उनजो जेको रिसर्च वर्क आहे उन में ज़ैद जो हिसो बि आहे। ऐं इहा असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त सिंध जो हिकिड़ो नौजवान, हिकिड़ो टैलेंटेड नौजवान जेको बदड़ी जे ॻोठ मां, ॾुखियुनि हालतुनि मां, जिते हिते का सहूलियत कान्हे, नंढिड़ो ॻोठ आहे, उन्हनि मां उहे स्कूलनि में मेलनि जा मेल पंध करे वञी पढ़ी तकलीफ़ुनि सां उहो माण्हू उहो ऑस्ट्रेलिया पहुची थो वञे। त इहो बि सिंध जे नौजवान, असां हिकिड़े आइडियल नौजवान जी हैसियत में बि ज़ैद खे असां पेश करे सघूं था त सिंध जो नौजवान हिकिड़ो आइडियल नौजवान आहे जेको स्ट्रगल करे थो, महिनत करे थो, ऐं असां फ़ख़ुर लाइ ॿुधाए सघूं था, फ़ख़ुर सां बि ॿुधाए सघूं था त ज़ैद जो जेको पोरियो आहे, उनजी जेका रिसर्च आहे, उहो नोबेल इनाम जंहिं शख़्सियत खे मिलियो आहे, हुनजे कम जो, उन में हिकु भाङे भाई वारा असांजे सिंध जो नौजवान बि आहे। त इहे सभु शयूं हिते रिकॉर्ड ते अची वियूं आहिनि। त माना हिकु हवाले सां
अकेडमिकली नौजवाननि जे लाइ हीअ किताबु रहनुमाई कंदो, उहे जेके ॿाहिरि वञणु चाहिनि था, प्लस असां आम ज़िंदगीअ में जो आम रीडर उनखे हिकु वॾी ॼाण मिले थी पई। ऐं ॿियो असांखे इहो ख़बर थी पए त असांजो सिंध जो नौजवान केतिरो क़ाबिल आहे, केतिरो फ़ख्रु लाइक़ु आहे। वॾी महिरबानी साईं डॉक्टर अदल सुंगो साहब, तफ़सीली तौर ते तव्हां इन सफ़रनामे जे हवाले सां जहिड़ो को ॻरो असांखे कढी हुनजो ॿुधायो। हिननि सभिनी टिनी भाइरनि जा जेके मिज़ाज आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ आहिनि। माना तव्हां ज़रार साहिब सां जॾहिं ॻाल्हाईंदव त हुनजो अंदाज़ पंहिंजो आहे, मुनफ़रिद आहे। ऐं भाऊ ज़ैद जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त हुनजो पंहिंजो अंदाज़ आहे ॻाल्हाइण जो। ऐं अमर जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त महसूसु थींदो आहे त इहो जेको नसर हू ॻाल्हाए थो, शायदि इहो बि किथे न किथे कंहिं काफ़ी ऐं रदीफ़ ते खुटंदो। सो भाऊ ज़ैद जे हिन किताब खे पढ़ंदे महसूसु थियो त हू जीअं ॻाल्हाए थो उअं ई उहो शयुनि खे लिखे थो। ईअं महसूसु थिए थो जहिड़ो की उहो असांखे किसो खणी ॻाल्हि खणी ॿुधाए थो ऐं पोइ किथे किथे हू फ्लैशबैक में बि हली वञे थो ऐं पोइ पंहिंजे ॻोठ जूं ॻाल्हियूं या पुराणियूं यादूं जेके आहिनि उन्हनि खे बि वधाए थो। डॉक्टर ज़ैद पीरज़ादो यकीनन जीअं डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त उन साईं अनवर पीरज़ादे साहिब जे ख्वाब खे पूरो कयो ऐं हीउ सफ़रनामो जेको लिखियो उन में खोड़ सारनि उन्हनि शयुनि जो रिवाइवल बि आहे, खोड़नि सारनि शयुनि जो ज़िक्र बि आहे। हिकिड़ो नौजवान कीअं हिमत हारे थो ऐं हिमत हारण खां पोइ कीअं वरी उनखे उत्साह मिले थो ऐं पोइ हू ॿीहर वञे थो ऐं डिग्री पूरी करे अचे थो। हिन वक़्तु रिसर्च जे शोबे सां बि लाॻापियल आहे, यूनिवर्सिटी में पाण पढ़ाए थो ऐं साॻी यूनिवर्सिटी में डॉक्टर शेर बहिराणी बि आहे ऐं ॿई कलीग बि आहिनि। त मां उनखां इहो गॾियल तौर ते सुवालु पुछणु चाहींदुसि डॉक्टर शेर बहिराणी साहिब खां त डॉक्टर ज़ैद पीरज़ादे जे हिन किताब मां जेके ख़ासि तौर ते नौजवान ॿाहिरि वञनि था, जेके ख़ासि तौर ते रिसर्च करण जे हवाले सां एम फिल ऐं PhD करण जे हवाले सां, उन में बि उन्हनि जे लाइ बि हिन में गाइडलाइंस आहिनि ऐं उन्हनि खे बि हिकिड़ो उत्साह मिले थो। त उन हवाले सां हिन किताब जी खोड़ इम्पोर्टेंस आहे। महिरबानियूं रिज़वान भाउ। पहिरियां त लतीफ़ साईं जो बैत पढ़ंदुसि जॾहिं हीअ किताबु अञा न शाया थियो हुयो त डॉक्टर ज़ैद साहिब सां काफ़ी सिटिंग्स थियूं हुयूं हिन किताब जे अचण खां पहिरियां ऐं नाले ते बि इलाही बहस थियो त भई कहिड़ो नालो हुजणु खपे, कहिड़ो नालो न हुजणु खपे। ॿ टे नाला डिस्कस थिया जिन मां आख़िरी अची बीठो हुयो। लतीफ़ साईं जो बैत जेको उन्हनि ॾींहंनि में डिस्कस पिया कयोसीं उहो इहो हुयो त ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि ते, जिनी जी विरूंह सॼण आयो मान करे। त ॾुख सुखनि जी सूंहं आहिनि ऐं ॾुखनि पुठियां सुख आहिनि। ऐं हीअ किताब हक़ीक़त में जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ हिकिड़ी स्ट्रगल स्टोरी आहे। सफ़रनामो घटि, सफ़रनामे खां वधीक हीअ हिकिड़ो मालूमाती किताबु आहे ऐं स्ट्रगल जी कहाणी आहे, हिकिड़ी जदोजहद जी कहाणी आहे, हिकिड़े ख़्वाब जी कहाणी आहे जंहिंजी पुॼाणी थिए थी, जेको साभिया माणे थो। अदल साहिबु ॿुधायो त ख़्वाब साईं अनवर साहिब जो, पर जॾहिं डिस्कस थियो या हिन किताब जो इंतिसाब बि आहे त ख़्वाब डॉक्टर ज़ैद साहिब जी अमड़ जो हुयो इहो त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए। ऐं जॾहिं इहा स्कॉलरशिप मंज़ूर थी उहे मरहलात अदल साहिबु ॾाढा डिटेल सां हिन में आंदा आहिनि। पर उनखां पोइ जॾहिं फ्लाइट में वञे थो, हाणे नौजवान लाइ इन में बि हिकिड़ो मैसेज आहे त फ्लाइट में डॉक्टर ज़ैद जॾहिं मोकिलाए करे वञे थो मुड़ी करे पोइ हिते नथो ॾिसे। ऐं अनवर साहिबु उन ॻाल्हि खे वीचारे थो उन ते ऐं उनखां पोइ चए थो त मूंखे पक आहे त ज़ैद यकीनन PhD करे मोटंदो, जो हुन में इहो अज़्म आहे, इहो हौसले जी जेका सो हुनजी पकाई आहे, हू मुस्तहकिम आहे पंहिंजे हिन हौसले में ऐं डिटर्मिनेशन आहे इहा हुनजी त हू यकीनन PhD करे मोटंदो। त इहा नौजवाननि जे लाइ सभिनी खां पहिरियों त इहा त जेको कमु तव्हां हथ में खणो था उहो करे गुज़रो। ईअं न आहे त अध में उनखे छॾे ॾिजणु, उनखे छॾे ॾिजे, या जेको सोचियो आहे या जेको ख़्वाबु पंहिंजे अखियुनि में टांकियो आहे उहो ख़्वाबु टोड़े छॾिजे। बल्कि ख़्वाब जे हवाले सां मूं हिकिड़ो जुमिलो पढ़ियो, ॾाढो ख़ूबसूरत जुमिलो हुयो त ख़्वाब उहे न आहिनि जेके निंड में ॾिठा वेंदा आहिनि, ख़ासि तौरु उन्हनि नौजवाननि जे लाइ जेके पढ़नि था पिया। त ख़्वाब उहो न आहे जेको निंड में ॾिठो वेंदो आहे, ख़्वाब उहो हूंदो आहे जेको निंड न करणु ॾींदो आहे।
ख़्वाबु असुलु उहो आहे जेको तव्हांखे सुम्हणु न ॾिए, सुम्ही करे जेको ॾिठो आहे त उहो ख़्वाबु न हूंदो आहे। त ही बि हिकिड़ी जेका असां ख़्वाब जी साबिया आहे जंहिं चैन सां वेहणु कोन्हे ॾिठो। ऐं पोइ उन खां पोइ मुसलसिल जेको उते माहौल मिलियो आहे तहक़ीक़ जो उहो ॾाढो आलीशान आहे। उन बि इनकरेज कयो आहे डॉक्टर ज़ैद साहिब खे। यूनिवर्सिटी 24 कलाक खुलियल आहे रिसर्च जे लाइ, ऐं एज़ कम्पेयर टू हिते ॾिसूं था त हिते इलाही बंदिशूं आहिनि। असां जेकॾहिं कार्ड विसारे था अचनि असांजे शागिर्द त उन्हनि खे गेट ते रोकियो थो वञे। उते ईअं कोन्हे को, इहो कल्चर कोन्हे को। उते स्टूडेंट्स फ्रेंडली एटमॉस्फेयर आहे। ॿारनि खे उते इनकरेज कयो थो वञे, जेको पढ़णु चाहे थो उनखे अञा वधीक इनकरेज कयो थो वञे। जेके नथो पढ़णु चाहिनि उन्हनि खे ॿुधाया था वञनि, उनजा फ़ाइदा ॿुधाया था वञनि। ऐं टीचर्स खां वेंदे समूरो जेको स्टाफ आहे उहो सॼो इनकरेज थो करे। जेकॾहिं कंहिंसां को मसइलो थो थिए त उहो बि उनजो सॉर्ट आउट कनि था, सभई गॾिजी करे हल कनि था। यानी हिकिड़े कमु करण जे लाइ उते हिकिड़ो माहौल मौजूदु आहे। त असांजे एज़ कम्पेयर टू जॾहिं असां हिनखे हितां था कंपेयर कयूं त ज़ैद साहिबु यकीनन जॾहिं इहो उते पढ़ी करे हिते आयो हूंदो थोरो हिनखे अजीब लॻो हूंदो त हुते आउं कहिड़ो माहौल छॾे आयो आहियां, हिते मूंखे जेको आहे सो वरी मोटणो जॾहिं पए थो त उते छा आहे। त ईअं डॉक्टर अदर साहिबु ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं त हिन हिकिड़ी कंपेरेटिव स्टडी बि आहे। सफ़रनामो त ही आहे ई घटि, बल्कि ज़ैद साहिबु पाण चयो हुयो त आउं सफ़रनामो हिनखे सॼां बि या न सॼां, छाकाणि त मूं हिकिड़ी सलाह ॾिनी डॉक्टर साहिब खे त तव्हां वियाना विया आहियो, ऑस्ट्रिया जो शहर वियाना जो नालो जॾहिं असांजे साम्हूं ईंदो आहे त असांजे साम्हूं फ्राइड जो ज़िक्र ईंदो आहे। त पोइ तव्हां उते विया, को अहिड़ो माण्हू मिलियो जंहिं फ्राइड जो ज़िक्र कयो त चए त अहिड़ो त कुझु कोन हुयो, असां पंहिंजे कम सां वियासीं। वरी मूंखे अल्ताफ़ शेख जो हिकिड़ो सफ़रनामो यादि आयो त हू जॾहिं बर्तानिया वियो, इंग्लैंड वियो, त असां हिते असांजा नौजवान हर वक़्तु इंग्लैंड जी क्रिकेट टीम जो ज़िक्र कंदा रहंदा आहिनि त इंग्लैंड जी क्रिकेट टीम ही उन्हनि जा हे रांदीगर ऐं अलाए छा छा सॼो कुझु उन्हनि ॿुधाईंदा आहिनि बर्ज़बान। त हू उते वियो त मूं इलाही माण्हुनि खां पुछियो, उन्हनि खे क्रिकेट जो नालो इहो कोन हुजे ख़बर, का दिलचस्पी कान हुजे उन्हनि खे। त उन जेको जंहिं फील्ड जो आहे, जेको जंहिं शोबे जो आहे, उहे रुॻो उन ताईं महदूदु आहिनि। त हीअ जॾहिं वियाना, हालांकि वियाना फ्राइड जो शहरु आहे ऐं फ्राइड साइकोलॉजी जे हवाले सां हिकिड़ा वॾा जेका असर चढ़िया आहिनि समूरी अदबी दुनिया ते ऐं नफ़्सियात जी दुनिया ते, तहरीर नफ़्सी जे हवाले सां तमामु वॾा असर चढ़िया आहिनि। पर ज़ैद साहिबु ॿुधाए त उते मूंसां अहिड़ो को माण्हू कोन करियो जंहिंसां इहा शइ डिस्कस कयां या जंहिं जे बारे में डिस्कशन थी हुजे। त ईअं ॿिया जेके 29 हिन में मज़मून आहिनि, हीअ त बल्कि आउं जेकॾहिं चवां त मज़मूननि जो किताबु आहे। जीअं अमर जलील साहिब जो जेको अमेरिका में जॾहिं वियो हो ट्रेनिंग करणु रेडियो जे तरफ़ां, त उते जेके हिन कालम लिखिया मोकिलिया उहे मज़मून कम कालम आहिनि, उनजी सूरत में पढ़ाया अथनि। उहो सफ़रनामो बल्कि उनखे सॼो ई कोन्हे वियो। त हीअ बि हिकिड़ो मज़मूननि जो किताबु आहे ऐं हुन में 29 मज़मून आहिनि जिन में अहम जेके आहिनि। हाणे ॾिसो समाजी हवाले सां असां में हुननि में कहिड़ो फ़र्क़ु आहे त हुते सॉरी ऐं थैंक्स जो रिवाजु आहे, असां वटि सॉरी ऐं थैंक्स जो ॼण त तसवुर ई कोन्हे को। कमु को वॾे में वॾो को कमु बि कंहिं करे ॾिनो त पूरो महिरबानी जा ॿ लफ़्ज़ कोन मोकिलाइजी सघंदा। ऐं जेकॾहिं को वॾो कंहिंखे हाञो रसायो हूंदोसीं ऐं उहो अहसास बि थियो हूंदो त असां सॉरी कान कई हूंदी। त ईअं हू माण्हू सॉरी बि कनि था, थैंक्स बि कनि था। ऐं उतां जो तालीमी निज़ाम कहिड़ो ख़ूबसूरत आहे। ऐं तालीमी निज़ाम उते जेको ॾिसी करे डॉक्टर ज़ैद साहिबु हिते तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि तालीमी निज़ाम खे बहितर बणाइण जे लाइ। हिन किताब में तालीमी निज़ाम जी बहितरी जे लाइ हिकिड़ी गाइडलाइन आहे, हिकिड़ो मैप आहे जंहिंखे जेको साम्हूं रखी असां पंहिंजो तालीमी निज़ाम बि बहितर करे सघूं था। ऐं रिसाइक्लिंग इंडस्ट्री जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्त आहे त असां वटि जेको किन किचिरो थिए थो पियो, असां जेकॾहिं उन्हनि जी जेका रिसाइक्लिंग इंडस्ट्री आहे उनखे साम्हूं ॾिसूं था, असां पंहिंजे जेके ॻोठ आहिनि, शहर आहिनि, इनखे केतिरो ख़ूबसूरत संवारे सघूं था। या उते जेको आहे सो ॿारनि लाइ केतिरियूं रिआयतूं आहिनि, या कस्टमर केयर सर्विसिस उते केॾियूं ज़बरदस्त आहिनि। सेकेंड हैंड बाज़ारूं उते जेके लॻनि थियूं उन्हनि में जेको आहे सो केॾो ज़बरदस्त सामान अचे थो ऐं उहो सेल थिए थो। ऐं जेके बेपहुच आहिनि या ग़रीब आहिनि उहे उतां हासिलु कनि था। ऐं सुपरवाइज़र जूं महिरबानी जो त ज़िक्र अॻे ई करे चुको। ऐं इहा सॼियूं ॻाल्हियूं करे 28 जेको मज़मून आहे उन में पंहिंजे मुल्क में छा छा आहे हिकिड़ो इंतिहाई अहम मज़मून आहे। ऐं हीअ हिकिड़ी मुकमिल कंपेरेटिव स्टडी आहे। त आउं बल्कि चाहींदुसि त हीअ किताबु मुख़्तलिफ़ इदारनि ॾांहुं मोकिलियो वञे। जेकॾहिं तालीम वारे हवाले सां जेके हिन में शयूं आहिनि त उहो तालीम खाते खे हिकिड़ो रेफरेंस कयो वञे, हिनखे जेको आहे सो मोकिलियो वञे त ही इस्लाह तव्हां बि करे सघो था। हीअ हिकिड़ा जेको आहे सो ईअं सम्झो प्रोजेक्ट ठाहे ॾेई सघजनि था उन्हनि खे।
डॉक्टर ज़ैद साहब हुअं ई प्रोजेक्ट ठाहिण जो हिकिड़ो माहिर आहे। हायर एजुकेशन कमीशन जे तरफ़ां बि हुन इलाही प्रोजेक्ट मंज़ूरु कराया आहिनि ऐं उन्हनि ते बहितरीनु कमु कयो आहे। पंहिंजे फील्ड में हिकिड़ो निमाया प्रोफेसर आहे, बल्कि नंढी उमिरि में फुल प्रोफेसर आहे कराची यूनिवर्सिटी जो। त इहो बि असांजे लाइ एज़ाज़ु आहे ऐं असांजो फ़ख़्रु आहे त डॉक्टर ज़ैद साहबु जेको अनवर पीरज़ादे साहिब जे घर जो खानवादो आहे उहो हिकिड़ी मुल्क जी सभ खां वॾी यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहे ऐं इल्म ऐं अदब सां गॾु हू पंहिंजे साइंस ऐं टेक्नोलॉजी जे हवाले सां जेको रिसर्च आहे उन में बि कमु करे पियो। ऐं जेके नौजवान जेके इन मौज़ू ते कमु करणु चाहिनि था, आउं सम्झां थो उहे जेकॾहिं डॉक्टर ज़ैद साहब सां कंसल्ट कंदा त हू हिते या ॿाहिरनि मुल्कनि में जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जेके स्कॉलरशिप्स आहिनि, उहे बि हू हासिलु करे सघनि था। त हिकिड़ो गाइड मैप आहे, हीउ हिकिड़ो रोड मैप आहे। बल्कि आउं जेकॾहिं ईअं चवां त डॉक्टर ज़ैद साहब जो हीउ किताबु हिकिड़ो टॉर्च बियरर आहे जेको ॿियनि सभिनी जे लाइ मशाल राह साबित थींदो ऐं हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी हिकिड़ी गाइड ॾेई सघे थो सभिनी खे। वॾी महिरबानी डॉक्टर शोएब मेहरानी साहिबु। हीउ किताबु हिकिड़ो टॉर्च बेरर आहे जेको ॿियनि जे लाइ रोशनी ऐं रहनुमाई जो बाहिस थी सघे थो। हिन किताब में हिकिड़े शाइर जो नसर बि महसूसु थिए थो। जी मां सवेर ॻाल्हि कई त भाऊ जीअं ॻाल्हाईंदो आहे उअं ई हुन सादी ॿोली लिखी आहे, पर हुनजी जेका ऑब्ज़र्वेशन जी अखि आहे उहा हिकिड़े शाइर वारी बि आहे। ऐं ज़ैद पीरज़ादो हिकिड़ो नसरी नज़्म जो निहायत ई ख़ूबसूरत शाइर बि आहे ऐं हुन जे अंदाज़ सां शयुनि खे पोर्ट्रेट करण जी कोशिशि कई आहे। हिन सफ़रनामे में मां थोरो पढ़ियो आहे, सॼो न पढ़ी सघियो आहियां, पर जेतिरो मां पढ़ियो आहे हुन में मूंखे महसूसु थियो त हिकिड़ी शाइराणी अखि बि हुन वटि मौजूदु आहे जंहिं अंदाज़ सां हुन शयुनि खे ॿुधायो आहे या पोर्ट्रेट कयो आहे। त हीअ किताबु यकीननि जेका असांजी नई जनरेशन आहे, हिते जॾहिं असां अॼु अनवर पीरज़ादे मेले में वेठा आहियूं, मां भाऊ ज़रार सां सवेर वेठे पे ॻाल्हि कई त यार तव्हां तमामु वॾो ख़र्चु कयो आहे, हिते सॼो पिंडाल सजायो आहे, कुर्सियूं, सोफ़ा, कालीन वग़ैरह वग़ैरह, इको साउंड ऐं ॿाहिरि जनरेटर था पिया हलनि सुबुह लाखूं। त तव्हां जेकॾहिं इहो प्रोग्राम लाड़काणे में कयो आहे त शायदि तव्हांजो इहो 10% ख़र्चु बि न अचे हा। त मूंखे जवाबु ॾाढो अहिड़ो ॾिनई जेको लाजवाब करे छॾियईं। त मूंखे चई त यार असांखे अनवर साहिबु वारो जेको तसलसुल आहे बलड़ेजीअ में शऊर ॾियण जो, त उहो असांखे जारी रखिणो आहे। ऐं मां सम्झां थो अॼु हिते असां वटि जेके असांजूं वधियूं वेठियूं आहिनि, इहो अनवर पीरज़ादे साहिब जो ई कमु आहे, जंहिंजे करे बलड़ेजी जहिड़े ॻोठ में असां सां फीमेल जी हेॾी पार्टिसिपेशन आहे। बल्कि हिन वक़्तु मां सम्झां थो मेजॉरिटी में असां सां फीमेल वेठियूं आहिनि। त मां सम्झां थो इहो उन शऊर जो हिकिड़ो तसलसल आहे जंहिंजो भाऊ ज़रार ज़िक्र कयो। ऐं हाणे मां कमेंट वठंदुसि यादुनि जूं परछायूं। सताब पीरज़ादे साहिब जी शख़्सियत घण पासां जी शख़्सियत जंहिं मुख़्तलिफ़ हवालनि सां कमु कयो। उनजो किताबु अॼु उन ते ॻाल्हाइण लाइ रहमत पीरज़ादो ऐं अदी सिद्धू पीरज़ादो अचणा हुया, पर उन्हनि जी गैर मौजूदगी आहे। हिन किताब खे किस्तनि में अवामी आवाज़ में छापियो आहे भाऊ ज़रार। त मां चाहींदुसि त यादुनि जूं परछायूं जे हवाले सां मजमूई तौर ते हिकिड़ो तव्हां वटि छा तासुरु आहे उनजे मुतलिक़ असांखे ॿुधायो। सर हीअ किताबु उसूली तौर ते तख़लीक़ी मां करायो ऐं मुंहिंजी वॾे अरसे खां इहा ख़्वाहिश हुई त बलड़ेजीअ ते को किताबु अचे। बुनियादी तौर ते मां उन नियत सां सतार साहिब सां सलाह कई हुई त ऐं मूंखे ख़बर हुई त बलड़ेजी हिन वक़्तु सॼी सिंध जो हिकिड़ो नुमाइंदा ॻोठु आहे, मशहूरु ॻोठु आहे, लिटिल मॉस्को चयो थो वञे। त इन ॻोठ ते अनवर पीरज़ादे खे लिखणु खपंदो हो। मीर मोहम्मद पीरज़ादे लुत्फ़ ऐं सतार पोइ वञी बचियो हो। त सतार साहिब खे मूं चयो तव्हां बलड़ेजीअ ते असल में लिखो त मां हफ़्तेवार जेको आहे तव्हांजो इहो मां हलायां आतमकथा खे, पोइ वरी उन शिकिल ॾेई छॾी पाईंदी। त बेसिक मुंहिंजी आइडिया इहा हुई त बलड़ेजी ॻोठ ते इहा लिखी वञे, पर हुन वरी हुनखे आतमकथा जो रंग ॾिनो ऐं उनजी बि ज़ाहिर अहमियत आहे। त हीअ किश्तवार उते छपियो अवामी आवाज़ में ऐं तॾहिं हुनजो उनवान हो रूह रचंदियूं। ऐं इहो ई उनवान जेकर हिन किताब ते हुजां त अञा सुठो लॻे हा। ऐं अवामी आवाज़ हूअं केतिरा ई पंहिंजे मैगज़ीन में या एडिटोरियल पेज ते अहिड़ो मवादु छपियो आहे जेको किताबी शिकिल में थी चुको आहे। ऐं उहे घणा किताब आहिनि, इवन मुंहिंजो कालम नोट करण जूं ॻाल्हियूं किताबी शिकिल में अची वियो आहे। त ईअं यार मोहम्मद शाह जो कालम आहे त अख़बार में जॾहिं मवादु अचे थो त उनजो ॿियो जेको
ॿियो ॿी जेका मंज़िल आहे वग़ैरह किताब आहे आसान थी वञे। त इन जे करे असां घणनि माण्हुनि खे चवंदा आहियूं तव्हां पंहिंजी आत्मकथा लिखो, ऐं उन जो इहो ई तरीक़ो आहे तव्हां अख़बार में लिखणु शुरू कयो। इवन अनवर साहब जो मुंबई यात्रा इहो बि अख़बार खां शुरू थियो, केस हली पोइ किताबी शिकिल में अची वियो। त मजमूई तौर ते सतार पीरज़ादे जी ऐं मां चवंदो आहियां त आत्मकथा या कंहिं बि ज़ात ताईं महदूद न आहे, या कंहिं माण्हूअ जी कथा सिर्फ़ु न आहे। माण्हू असां सलाहियल आहे सॼो समाज, ही किरदार, ही सियासी हुकूमतूं, त जेको जंहिं दौर में आहे उहो उन दौर खे कलमबंद करे थो। ऐं सतार जो ही किताबु ख़ासि तौर ते ॻोठ बलड़े जी जे नौजवाननि खे तमामु घणो पढ़णु खपे। हिन में ॻोठ जी हिस्ट्री बि आहे साॻे वक़्तु, ऐं ॻोठ जा किरदार बि आहिनि पुराणा आगाटा। ऐं उन में सतार साहिबु हिकिड़ी ॻाल्हि चवंदो, असां भोग में खिलंदा बि आहियूं उन ते, पर पंहिंजे जाइ ते उहो इंतिहाई संजीदा ॻाल्हि थो करे। त जॾहिं तव्हां किताबु पढ़ंदव, किताबु खोलींदव, त तव्हांखे ख़बर पवंदी न किताब में छा आहे। त असां पंहिंजो किताबु खोलबो त ख़बर पवंदी त हुन में छा आहे, पर उहो पंहिंजे जाइ ते हिकु वॾी गहरी ॻाल्हि हुई। त किताब में अंदरि जेके दुनियाऊं आहिनि उहे बि वॾी ॻाल्हि आहे। उन में तव्हां जॾहिं अंदरि वञो था त तव्हां माना पोइ का बि ॻाल्हि हवा ते नथा करो, तव्हां टोटलिटीअ में पोइ ॾाढा ऑथेंटिक था थियो कंहिं बि का बि राय ॾियण में। त किताब त माना मुंहिंजी लाइफ जो त ज़ाहिर हाणे इहो रोज़ जो मामूल आहे, हिकु किताबु रखियो ॿियो खयो। ऐं मां ठाहियो करे बसनि में ऐं इन्हनि में सफ़र करणु पसंदि कंदो आहियां, त इन जे बहाने मां किताब पढ़ां। ऐं गुलशन अदीद खां ऑफिस ताईं जेतिरा किताब मां पढ़िया उहो रिकॉर्ड आहे। त ही मूंखे ख़ुशी थी थिए त हिन किताब जो मां बि पार्ट आहियां, ऐं मां पोइ हिननि जो जेको मवाद आहे उहा सिंधूअ जन खे मवाद इहो ॾिनो अवामी आवाज़ मां, त तव्हां भली आराम सां इहो किताबु छपायो। त ही हिकिड़ी तारीख़ आहे, हिकिड़ो दौरु आहे। ऐं ईअं ई किताब सभिनी शख़्सियतुनि जा, तव्हां कृष्ण चंद्र जो जॾहिं को किताबु पढ़ो था, या अयाज़ जा मां हे 4 वॉल्यूम किथे न वञिबो थक मसा, पर जॾहिं पढ़ियो त उहो सॼो अरसो मूंखे ईअं पियो लॻे त मुंहिंजी सॼी कंपनी शेख अयाज़ सां आहे, मां उन सां ई आहियां। त इहे जेके फ़ाइदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिते बलड़ेज में ही जेको मेलो थियो आहे न, मूंखे अंदाज़ो आहे त हीउ मेलो केॾो कामयाबु वियो आहे। इहो तव्हां अटेंडेंस सां नथा ॾिसी सघो। हीउ जेको आवाज़ु आहे, हीउ जेको पड़लाव आहे, इहो किथे किथे पहुतो आहे, कहिड़नि अख़बारुनि ताईं पहुतो आहे, कहिड़नि इलाइक़नि ताईं पहुतो आहे, इवन इंटरनेशनल ही आवाज़ु थी वियो। बलड़े जी खे हिन मेले जी ऐं ख़ासि तौर ते अॼु जेॾी ज़रूरत हुई, तव्हांखे अंदाज़ो न आहे त हीअ बलड़े जी अॼु हिकिड़े नए दौर में दाख़िल थी आहे जॾहिं खां हीउ मेलो शुरू थियो आहे। ऐं हिन मेले जे पस मंज़र में बलड़े जी कॉन्फ्रेंस जो ख़्यालु आयो, ऐं वरी उहा हिकिड़ी ॿियो सेमिनार फुटो इन पहिरें अनवर पीरज़ादो मेले मां। त हिन मेले मां इहे जेके ॿार तव्हां घुमनि था न हिते, इहे बाज़ारि ईअं थो लॻे त हीअ अजायो था घुमनि, ऐं हीअ शायदि ही कोन था पंहिंजे हुन लाश शहूर में रखनि, पर हे जॾहिं वॾा थींदा न, हे चवंदा हिकिड़ी अहिड़ी असां अहिड़ो हिकिड़ो मेलो ॾिठो होसीं अदब जो, इहो हिनखे सॼी उमिरि यादि रहंदो। हीउ फज़ूल कमु न आहे। ऐं हिन में टोटलिटीअ में माना बलड़े जी जेका सुञाणप आहे, बलड़े जी जेका ताक़त आहे, हीउ मेलो असां कराचीअ कयूं, लाड़काणे कयूं, हैदराबाद कयूं, उते त थींदा आहिनि। बलड़े जे में थियणु पंहिंजे जाइ ते हिकिड़ी गैरमामूली सरगर्मी आहे। हिन बलड़े जी में जेकॾहिं हीउ मेलो अॼु न आहे त पोइ छा थो बचे, त उहो सभिनी खे ख़बर आहे त पोइ बाक़ी बलड़े जे में छा आहे। त हिन जी हिकिड़ी तमामु वॾी अहमियत आहे। ऐं हिन सतार पीरज़ादे जे हवाले सां मां उन जे पोयरनि खे सिंधू रहमत खे मुबारकबाद ॾींदुमि, उन्हनि खे जिन ही किताबु आंदो आहे। ऐं मूंखे ख़ुशी आहे उन जी मां नुमाइंदगी कई आहे, मां पाण हिन किताब जो पार्ट हुयुमि।
वॾी महिरबानी। हिकिड़ो नंढो कमेंट मां करणु थो चाहियां। मां तव्हां ॾे ईंदुसि, हाणे मुंहिंजो सुवाल ई तव्हां खां आहे, उन में कमेंट बि तव्हां कजो। भाउ सरार हिकिड़ी ॻाल्हि कई, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई हुन, त मां सतार साहिब खां ई कमु वरितो ऐं मां सम्झां थो त इहो बि अनवर पीरज़ादे साहिब जो तसलसुल आहे, छो त अनवर पीरज़ादे साहिब ईअं अलाए केतिरनि माण्हुनि खां कमु वरितो। ऐं जीअं भाऊ ज़रार ॻाल्हि कई त अवामी आवाज़ में लिखाइण जे हवाले सां खोड़ सारा किताब आया, मुंहिंजो बि जेको शख़्सियतुनि वारो किताबु आयो उनजो बि क्रेडिट तव्हां ॾेई आहे, जो मूंखे फ़ोन करे भाऊ ज़रार चवंदो हो त फलाणी शख़्सियत जे मुतालिक़ तव्हां वटि आर्टिकल लिखियलु आहे, मूं चयो हा लिखियलु आहे, जे न लिखियलु हूंदो त बि मां लिखी मोकिलींदोमांसि। ऐं ईअं अलाए केतिरा मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते आर्टिकल भाऊ मूंखां बि लिखाया। त हीअ हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त अनवर पीरज़ादो मेलो बलड़ेजी में थिए थो ऐं बलड़ेजी जा माण्हू हिनखे ऑन कनि था ऐं हीअ आवाज़ु जेको सोशल मीडिया जे ज़रिए वञे थो सॼी दुनिया ताईं वञे थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मां जस ॾियां थो हिते जेके महिमान आयल आहिनि उहे सभु यकीनन तव्हांजी इहा पर्सनल ज़ाती मोहबत आहे, PR आहे, जंहिंजे करे उहे वॾा वॾा माण्हू हिते आया आहिनि। ऐं यकीनन इहे ॿार सुभाणे वॾा थी चवंदा त असां मैडम मेहताब राशदी खे, डॉक्टर अदल सूमरे खे, डॉक्टर शेर मेराणी खे ॾिठो हुयो, चंदर केसवाणी खे ॾिठो हुयो त उहे बलड़ेजी में आया हुआ, अनवर पीरज़ादे मेले में आया हुआ। त मां सम्झां थो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु अहम ॻाल्हि आहे। मां ज़ैन साहिबु तव्हां खां सुवाल इहो पुछंदुसि ख़ासि तौर ते हिन किताब जे हवाले सां, ऐं हूअं मजमूई तौर ते बि तव्हां खां राय वठंदुसि त जेके बि असांजा ख़ासि तौर ते ॿाहिरि दोस्त वञनि था, जीअं डॉक्टर शेर बि ॻाल्हि कई, त उते जॾहिं उहे पढ़ी था अचनि, उन्हनि इदारनि जो जॾहिं उहे माहौल ॾिसी था अचनि, उते जेको एजुकेशन जो स्टैंडर्ड आहे या उते जेको करिकुलम आहे, उहे सभु शयूं जॾहिं खणी थियूं अचनि हिते, ऐं जॾहिं असां रिलेट था कयूं या कंपेयर था कयूं त असांखे कहिड़ा फ़र्क़ु नज़र अचनि था, या उन तनाज़ुर में असां कीअं हिते बहितरी आणे सघूं था पंहिंजे इदारनि में, या इन हवाले सां कुझु तव्हां जेको आहे सजेशन्स हिन में बि ॾिनियूं आहिनि। ऐं तव्हां खां चाहींदासीं त हिते बि ॿुधूं त असां पंहिंजे इदारनि में उन्हनि शयुनि खे कीअं तब्दील करे सघूं था, बहितरी कीअं आणे सघूं था हिन हवाले सां। एजुकेशन जे हवाले सां ॾाढी किराए थींदी आहे त असां वटि तालीम जो मयार सुठो न आहे। इन ते त मां बाक़ाइदे हिकिड़ो लेक्चर बि ॾिनो आहे, हुन में काफ़ी मां शयूं चयूं आहिनि। मां ॿाहिरि ऑस्ट्रिया में इहा शइ ॾिठी त उतां जो जेको ॿारु हुयो उहो ॾाढो पुरएतमाद हुयो। असांजो नौजवान तव्हां ॾिसंदो उन में एतमाद जी खोट आहे। मां असां यूनिवर्सिटी में लेक्चर ॾींदा आहियूं त को सुवाल न आहे पुछंदो, त मां जॾहिं इन खे गौर कयो त मां ॾिठो इहो त असां वटि प्राइमरी जमायत खां वठी ॿार में जेका तख़लीक़ी सलाहियत थींदी आहे, जेको उनजो हिकिड़ो ज़हीन ऐं हिकिड़ो खोजना वारो उनजो बुनियादी तौर ते उनसर उन में मौजूदु हूंदो आहे, उनखे असां बुनियादी लेवल ते ई ख़तमु करे छॾींदा आहियूं। ख़ौफ़ जे माहौल मां, ड्रिज जे माहौल, मार, असां तालीम खे हिकिड़ो अज़ाब बणायो आहे। जेसिताईं असां तालीम खे, जीअं साईं अॻोड़ो ॻाल्हि कई त हिकिड़ो फ्रेंडली माहौल न ॾींदासीं, सिखण सेखारण जो माहौल हिकिड़ी कंडीसिव एनवायरनमेंट खां सवाइ पॉसिबल न आहे। ॿार तव्हां खां वधीक ज़हीन थींदो आहे। हाणे जॾहिं तव्हां लाजवाब थी था वञो, जॾहिं तव्हां खां को अहिड़ो क्वेश्चन कयो थो वञे स्कूल में जंहिंजो तव्हां वटि जवाबु न आहे, त पोइ तव्हां हुनखे था चओ चुप करे वेह, तूं सुवाल न कर, तोखे जेको मां चवां थो उहो तूं ॿुध। इहो बुनियादी कारण आहे असां पोइते छो आहियूं, असांजो तालीमी मयार पोइते छो आहे। जेसिताईं तव्हां ॿार खे हिकिड़ो फ्रीडम न ॾींदो, हुनखे हिकिड़ो प्यार मोहबत वारो एनवायरनमेंट न ॾींदो, ऐं सॼी असांजी जेका तालीम आहे उहा सिर्फ़ु रटेबाज़ीअ ते आहे। असांजो टोटल एग्ज़ामिनेशन जेको सिस्टम आहे बोगस आहे। असां सिर्फ़ु ॿार जी मेमरीअ जो इम्तिहान वठंदा आहियूं, ॿार जी अंडरस्टैंडिंग जो इम्तिहान न वठंदा आहियूं। उहा तालीम कहिड़े कम जी जेका तव्हां सम्झी न आहे। त असांजो जेको बुनियादु आहे तालीम जो उहो ई सही न आहे। जेसिताईं असां इन खे सही न कंदासीं, ऐं मां सम्झां थो इन में उस्ताद जो तमामु वॾो रोल आहे। जेकॾहिं उस्ताद खे असां सही तरीक़े सां ट्रेन कयूं ऐं हू क्लास हिकिड़े डिफरेंट अंदाज़, असां वटि किराए ॾाढी थींदी आहे, बिजली कान्हे छा कयूं, फर्नीचर कान्हे छा कयूं, बिल्डिंग न आहे छा कयूं, इन क़िस्म जा हज़ार इशू। इहे पंहिंजे लिहाज़ खां हिकिड़ी जाइज़ डिमांड्स ज़रूरु आहिनि, पर उन जे बावजूदि
जेकॾहिं उस्ताद खे ट्रेन कयो वञे ऐं हू ॿार खे हिकिड़े नए अंदाज़ सां हिकिड़ी सम्झण वारी सलाहियत जे हवाले सां जेकॾहिं सम्झाइण जी कोशिशि करे त मां सम्झां थो असांजी तालीम में तमामु घणो डिस्कवरीज़ तालीम हूंदी आहे, डिस्कवरीज़ ॾे क़दम उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं हुनखे पंहिंजे सब्जेक्ट ते गिरफ़्त थींदी ऐं हू पोइ उन सब्जेक्ट सां खेॾी सघंदो, त उहा महारत तेसि ताईं पैदा न थींदी जेसि ताईं असां इहे सभु शयूं न कयूं। मां हिकिड़ो ॿियो कमेंट हिन किताब जे हवाले सां इहो पियो ॾियणु चाहियां त असां वटि किताब खे हिकिड़ी महांगी शइ तसवर कई वेंदी आहे। असां किताबनि ॾे ख़रीद ई न कंदा आहियूं, असां सम्झंदा आहियूं त किताब त महांगा आहे, असां उहो खोले ॾिसण उन जी क़ीमत बि चेक न कंदा आहियूं। हाणे हीअ किताब आहे, एग्ज़ाम्पल जे तौर ते मां ॿुधायां थो, हिन जी टोटल क़ीमत आहे 200 रुपया ऐं 50% डिस्काउंट ते इहो 100 रुपए जो थो मिले। त को बि किताब जेको तव्हांखे 100 रुपए में मिले थो उन जी लाइफ सॼी उमिरि आहे। तव्हां चांहि जो कोप था पियो उहो 50 रुपए में आहे ऐं 10 मिंट उन जी लाइफ आहे। तव्हां हिकिड़ो शैम्पू था वठो उन जी लाइफ हिकिड़ो मंथ आहे। त किताब जी लाइफ तव्हां ॾिसो त उहा फॉर एवर आहे। तव्हां बि पढ़ी सघंदो, तव्हांजा घर भाती पढ़ी सघंदा, तव्हांजा दोस्त बि पढ़ी सघंदा ऐं उन जी क़ीमत मां ॾिठो आहे त 100 रुपयो, 150 रुपयो, 200 रुपयो या वधि में वधि किताब 300 रुपए जा हूंदा। त उन जे बावजूदि असां वटि किताब ख़रीद करण जो ओतिरो वधीक रवाजु न आहे। मां सम्झां थो जीअं असां घर में सौदो सर्फ वठंदा आहियूं, घर जी गोश्त आहे, मच्छी आहे, इहे सभु शयूं वठूं था, इहे सभु असांजी जिस्मानी ज़रूरतूं पूरियूं कनि थियूं। अहिड़ी तरीक़े सां असांखे हर महीने हिकिड़ो किताब बि ख़रीद करणु घुरिजे जेको तव्हांजे दिमाग़ जी नशोनुमा करे। हेलो, असांखे हर महीने हिकिड़ो किताब बि ख़रीद करणु खपे जेका असांजे ज़हन जी नशोनुमा थींदी उन सां। तमामु ख़ूबसूरत तव्हां एंड नोट कयो ऐं यकीनन जॾहिं असां किताबनि ते अॼु हिकिड़ो सेशन कयोसीं सरदार पीरज़ादे साहिब जे किताब जे हवाले सां, तव्हांजे किताब ॾुखनि पुठियां सुख जे हवाले सां, ऐं इहा बि ॻाल्हि थी त हीअ किताब न सिर्फ़ु हिकिड़ो आम रवाजी सफ़रनामो आहे पर हीअ हिकिड़ो उत्साहींदड़ किताब आहे नौजवाननि लाइ ऐं हिकिड़ी गाइड लाइन बि आहे, गाइड बुक बि आहे उन्हनि नौजवाननि लाइ जेके ॿाहिरि वञनि था, रिसर्च करणु चाहिनि था, दिलचस्पियुनि सां भरपूर बि आहे। ऐं अॼु जॾहिं हिननि ॿिन्ही किताबनि जे हवाले सां ॻाल्हायोसीं त तव्हां ॾिसो त असांजे गुफ़्तगू में अनवर पीरज़ादो मेलो आहे ई अनवर पीरज़ादे साहिब जे नाले ते, पर हर जेको बि असां ज़िक्र कयूं था उन में अनवर साहिब जो डायरेक्टली या इनडायरेक्टली असां ज़िक्र हिन जे करे कयूं था त हीअ सभु जेके बि कम आहिनि उन में अनवर साहिब जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। जेके बि मथे महिमान असां सां गुफ़्तगू में शामिलु रहिया, मां उन्हनि जो निहायती थोराईंदो आहियां। मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जन तन जो सराफ़न अण तोड़ियो रखाए। तव्हां सभिनी Thank you.